अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग एवरीवन। मॉर्निंग विद आवाज़ में भलीकार मां जी मेज़बान बाक़फ़ीरज़ादा ऐं हर रोज़ जीअं तव्हांखे भलीकार कयां पई। उमेद आहे ठीक हूंदव, ख़ुशि हूंदव, पंहिंजनि प्यारनि सां गॾु वेही करे असांजो प्रोग्राम ॾिसंदव सुठी सिहत सां गॾु, सुठे नेरनि सां गॾु ऐं लज़ीज़ हिकिड़ी चांहि जी प्यालीअ सां गॾु। सो ज़बरदस्त ॾींहं जी शुरूआत आहे, बहितरीन एनर्जी आहे। अवां सभिनी खे गुड मॉर्निंग ऐं मुबशर गुड मॉर्निंग टू यू टू। जी गुड मॉर्निंग मैडम, अव्हांखे भी गुड मॉर्निंग। ॾिसंदड़ तमाम नाज़रीन खे भी सुबुह जो ख़ूबसूरत सलाम, सुबुह जो ख़ूबसूरत मौसम सां गॾु मॉर्निंग विद आवाज़ में हिकु दफ़ो ॿीहर भली ॻाल्हि चऊं था। अगेन असां अची वियासीं कल्ह को जेको ॾींहुं गुज़रियो अवां ॾिठो 12 रबीउल अव्वल जे हवाले सां मुल्क पाकिस्तान समेत सॼी दुनिया में जेको आहे उहो मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्हायो वियो। जंहिं सिलसिले में आवाज़ टीम जी सतवी अवां वटि हिकिड़ी स्पेशल ट्रांसमिशन पेश कई जेका असांखे ख़बर पई त सोशल मीडिया ते इलाही ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां हुनखे ॾिठो आहे, शेयर कयो आहे। बिल्कुलु ईअं ई आहे ऐं ज़ाहिर आहे जीअं हर ॾींहुं हिकिड़ो नओं चैलेंज हूंदो आहे, हर ॾींहं जी शुरूआति वराए नए सिरे सां कबी आहे। जेके कम कल्ह के ॾींहं ते न थी सघिया, जेके असांजी प्लैनिंग हुई त बाबा असां कंदासीं, न करे सघियासीं, वरी अॼो को ॾींहुं हिकिड़ो ॿियो नसीबु थियो आहे असांखे। सुबुह सुबुह सां उथणु मतिलबु इहा वॾी ब्लेसिंग आहे। तव्हांखे हिकिड़ो ॿियो ॾींहुं बि नसीबु थियो आहे, तव्हां हिन ॾींहं ते उहे कम कयो जेके तव्हां प्लान कयो पिया ऐं जेके न थी सघिया आहिनि। सो बहरहाल इहा नई एनर्जी, पॉज़िटिव एनर्जी ऐं सुठियूं वाइब्स सां हिकिड़ी ॾींहं जी शुरूआति करणु तमामु घणो ज़रूरी आहे। ऐं हिन सां गॾो गॾु ॿुधाईंदी हलां तव्हांखे 27 ऑगस्ट आहे इंटरनेशनली जेको आहे इनखे चइबो आहे वर्ल्ड लेक डे। जेके असां जूं झीलूं आहिनि उन्हनि जे हवाले सां उन्हनि जी सफ़ाई सुथराई, उन्हनि खे महफ़ूज़ करणु, छो त इहे जेके असां वटि हिकिड़ी ब्लेसिंग्स आहिनि इन्हनि जो ख़्यालु कीअं रखिजे उनजी अवेयरनेस जे करे ई इहो जेको आहे सो UN जे पारां इहो डिक्लेयर थियो आहे त अॼोको ॾींहुं 27 ऑगस्ट जेको आहे वर्ल्ड लेक डे आहे। सो ज़ाहिर आहे जेके झीलूं आहिनि उहे न सिर्फ़ु ख़ूबसूरतीअ जी अलामत आहिनि पर असांजी ज़िंदगी ऐं असांजे माहौल जो तमामु अहम हिसो आहे। इन करे अॼोको ॾींहुं जेको आहे इन हवाले सां बि सेलिब्रेट कयो वञे थो दुनिया भर में। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन। इन जी वजह इहा हूंदी आहे त जीअं असां इंसान हिन दुनिया में रहूं था पिया, इंसाननि सां गॾोगॾु जेके असांजा आबी हयात आहिनि, जेके चरिंद परिंदा आहिनि, जेके झीलनि जे इर्द गिर्द पखी असांखे नज़र ईंदा आहिनि, उन्हनि जी बि सिहत जो ख़्यालु रखिणो आहे। वरी जेको पाणी आहे यकीनन चयो वेंदो आहे पाणी बि हिकिड़ो जानदार हूंदो आहे, त इन करे पाणीअ जी बि बहितरी जे हवाले सां ख़्यालु रखे माण्हू। असां बाज़ औक़ात ॾिठो आहे त असांजा जॾहिं पाकिस्तान जा माण्हू टूरिस्ट थी करे वेंदा आहिनि, को झीलूं वग़ैरह घुमणु वेंदा आहिनि या समुंड जे किनारे वेठा हूंदा आहिनि त उते ई खाई करे कचिरो फिटी करे वापसि अची वेंदा। त लाज़मी ॻाल्हि आहे अहिड़नि माण्हुनि खे अवेयरनेस ॾियण जे लाइ ॾिसो इंटरनेशनली सतह ते वर्ल्ड लेक डे मल्हायो थो वञे ताकी उन्हनि माण्हुनि खे इहो ॿुधाइजे त बाबा इहे जेके झीलूं ठहियल आहिनि, समुंड दरिया जेके तव्हांजे लाइ अलाह साईं तख़लीक़ कया आहिनि, इन्हनि जो ख़्यालु रखणु, इन्हनि जी सफ़ाई करणु अव्हां जी ज़िमेदारी आहे। जेकॾहिं अव्हां उहो एतिरो ख़ूबसूरत इन्वायरमेंट ॾिसी करे इंजॉयबल कयो था पिया, उनजी हिफ़ाज़त करण बि जेको आहे फ़र्ज़ु आहे। सिर्फ़ु लुत्फ़अंदोज़ नाहे थियणो त बाबा हीअ शइ आहे हिते वञूं था इंजॉय करे घर हलिया था वञूं। अव्हांखे उन शइ जा हिकिड़ा एथिक्स हूंदा आहिनि। किथे बि वञो था, तव्हां झीलनि ते वञो था त उनजा एथिक्स हूंदा आहिनि त तव्हां उते कीअं रहो त जो पाणी बि ख़राबु न थिए ऐं तव्हांजी इंजॉयमेंट बि बरक़रार रहे। बहरहाल जीअं ज़ाहिर आहे असां हर शहरी आहे उनजी ज़िमेदारियुनि ते ॻाल्हायूं था त बीइंग अ सिटीज़न असां ते छा ज़िमेदारियूं आहिनि। ईअं ई वरी कुझु ज़िमेदारियूं जेके हूंदियूं आहिनि उहे स्टेट ते हूंदियूं आहिनि, गवर्नमेंट ते हूंदियूं आहिनि, जंहिंमें काफ़ी वॾा वॾा मामला जेके आहिनि वॾे लेवल ते उहे ॾिसंदियूं आहिनि। शहर खे कहिड़े नमूने जेको आहे सुठी सिहत ॾिजे, सुठियूं फैसिलिटीज़ फ़राहम कजनि, इहा ज़िमेदारी स्टेट जी हूंदी आहे, गवर्नमेंट जी हूंदी आहे, ओड़नि इदारनि जी हूंदी आहे जिन जे हथ में, जिन जे फ़ैसिले ते तमामु माण्हू लखनि ऐं करोड़नि जी तादाद में माण्हुनि जी ज़िंदगियूं जेके आहिनि उहे उन ते डिपेंड कंदियूं आहिनि। ईअं ई हिकिड़ो वाक़ियो जेको कल्ह हिकु ॾींहुं थियो, ज़ाहिर आहे सभिनी खे ख़बर हूंदी, पिम्स हॉस्पिटल में बाहि जो सबबु हिकिड़ी ॾाढी ख़ौफ़नाक बाहि लॻी ऐं नर्सरी में जिते नंढड़ा ॼावल ॿार रखिया वेंदा आहिनि उन वार्ड में जेका उहा बाहि लॻी आहे जेका तमामु ख़ौफ़नाक आहे, जंहिंजी वजह सां नंढड़ा ॼावल नवां ताज़ा जेके ॿार आहिनि से सड़ी ऐं मरी विया आहिनि। उन्हनि जो अंग अखर हिन वक़्त ताईं जेके ख़बरुनि में आयो आहे सो 14 आहे, पर बहरहाल अॻिते बि जेके बि अपडेट्स हूंदियूं तव्हांखे ॾींदा रहंदासीं। हिन हवाले सां ॾाढो मां सम्झंदसि त बीइंग अ वुमेन मां ॾाढी हिन में मुंहिंजी दिलि ॾाढी जेको आहे मायूस थी वई आहे त नंढड़ा ॼावल ॿार अञा उन्हनि दुनिया में उहे आया ई आहिनि, उनखे चंद लम्हा ई थिया हूंदा
त ॾिसो अहिड़ो वाक़ियो थी वेंदो आहे। छाजी जेको आहे सो नेग्लेसेंस हुई, कंहिंजी वजह सां केरु ज़िम्मेदारु आहे उन्हनि जाननि जी, ऐं केरु ज़िम्मेदारु आहे असां जिन मुसीबत में जो आवाम उन्हनि वटि वञे त उहा ज़िम्मेदारी केरु खणंदो हॉस्पिटल में। उन वक़्तु जॾहिं बाहि लॻी त छो जेको आहे सो उनखे कंट्रोल न कयो वियो, ऐं वरी जेको आहे सो ज़ाहिर आहे एमरजेंसी सूरत हाल ते फायर ब्रिगेड खे कॉल कयो वियो, आया, काफ़ी जानूं बचायूं बि वियूं, पर जेके जानियूं हलियूं वियूं उन्हनि जो जवाबदार आख़िर केरु आहे? हा बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन, इलाही ज़्यादा सितम ज़रीफ़ी आहे। असांखे एक्सपेक्ट न हो त असां अॼु जो पंहिंजो प्रोग्राम शुरू करण सां ई तव्हांखे इहा ॾुखी ख़बर ॾींदासीं। इहो कल्ह वाक़ियो थियो आहे सुबुह तक़रीबन 6:45 बजे जो वाक़ियो आहे, जंहिंखां पोइ न सिर्फ़ु असां बल्कि पाकिस्तान जी सॼी जेको माहौल आहे, हर माण्हू जेको आहे सोगवार आहे ऐं हर माण्हू इन ॾुख खे इन तकलीफ़ खे फील करे रहियो आहे। उनजी वजह इहा आहे त तव्हां पाण अंदाज़ो लॻायो, पिम्स हॉस्पिटल जे अंदरि हिकिड़ो वार्ड ठहियल हो जंहिंखे इंतिहाई निगहदाश्त वार्ड चयो वेंदो आहे, यानी कि उहे ॿारड़ा जेके पंहिंजे वक़्त खां पहिरियां पैदा थी वेंदा आहिनि। आम औकात मां ॾिठो हूंदो अहिड़ा प्रीमेच्योर ॿार, त उन्हनि जे लाइ स्पेशल अलॻि हिकिड़ो वार्ड हुयो जंहिंमें ॿारनि खे रखियो वेंदो हुयो, ऐं उहे जीअं शीशे वग़ैरह सां आम ज़बान में चवंदा आहिनि त ॿार खे शीशे में रखी करे थोड़ो मैच्योर इंक्यूबेटर में उनमें स्पेशल केयर में रखियो वेंदो आहे। ॾिसो उन्हनि ॿारनि जे लाइ आम फिज़ा में साह खणण बि ख़तरे जी अलामत हूंदो आहे, त हाणे ॾिसो जॾहिं उन वार्ड में बाहि लॻी थी वञे त उहे ॿारनि ते छा जेको आहे सो गुज़री हूंदी। बहरहाल इन हवाले सां काफ़ी जेको आहे वायरल क्लिप्स बि हली रहियूं आहिनि सोशल मीडिया ते। कल्ह राति खां वठी जिते किथे ज़ाहिर आहे हर कंहिं ॾिठो आहे, हर कंहिंजी नज़रुनि जे अॻियां पहुतो आहे, ऐं जेको आहे हेल्थ मिनिस्टर फेडरल गवर्नमेंट मुस्तफ़ा कमाल साहब जे हवाले सां बि काफ़ी असां जेको आहे हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस बि थी, उन ते बि ॾिठोसीं त उन में जेके असांजा लाचार ऐं बेबसीअ में जेके हिकिड़े शहरी उन्हनि ते जंहिं तरीक़े सां ॻाल्हि ॿोल कई आहे, ऐं ज़ाहिरा कसूरवार उन्हनि खे जेको आहे सो उन सम्झो आहे। ऐं उनजो इहो चवणु हिकिड़ी तमामु अहम ख़बर मुंहिंजे नज़रुनि में आई, त उनजो इहो चवणु हुयो त ही इज़ अ प्रोडक्ट ऑफ 47, प्रोडक्ट ऑफ फॉर्म 47। उन हवाले सां उहो जेको शहरी जंहिं ॾुखायल दिलि सां हिकिड़ी हुकूमत ऐं गवर्नमेंट खे उहा जेका इल्तिजा करे थो, जेका मयार ॾिए थो, जेके शिकायतूं करे थो, ज़ाहिर आहे हिन वक़्तु असां उनखे कुझु ईअं नथा चई सघूं त उन सही चयो या ग़लति, छो त उन ज़ाहिर आहे पंहिंजा प्यारा विञाया हूंदा, नंढड़ा जावल ॿार जेके सड़ी ऐं मरी विया आहिनि इन में, त ज़ाहिर आहे उहे माण्हू इन सिचुएशन में हिकिड़ी गवर्नमेंट खे, हिकिड़ी स्टेट खे ई कसूरवार सम्झंदा आहिनि। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन। ॾिसो बुनियादी तौर ते सिलसिलो इहो आहे त सॼी ज़िम्मेदारी रियासत जी हूंदी आहे। असां जंहिं बि मुल्क में रहूं था पिया उन रियासत जी ज़िम्मेदारी आहे त उहो असांखे सुठी सिहत ॾियनि, असांखे जेको आहे सुठी फैसिलिटीज़ प्रोवाइड कनि। लेकिन तव्हां ॾिसो पिम्स हॉस्पिटल इस्लामाबाद जहिड़े शहर में, इस्लामाबाद शहर अहिड़ो न आहे त को पसमानदा सूरत हाल हुजे, असां चऊं त हुते सहूलियतूं न हुयूं, फायर ब्रिगेड जूं गाॾियूं लेट पहुतियूं ऐं इन जी वजह सां इहो नुक़सानु थियो। इस्लामाबाद जहिड़े शहर जे अंदरि जेको पाकिस्तान जो कैपिटल आहे, उते अहिड़ो वाक़ियो थियण ऐं पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त उन वार्ड में 15 ॿार मौजूदु हुया, जंहिंमां 14 ॿार जेको आहे उहो मुकम्मल कंप्लीटली तौर ते लुकमाया जो शिकार थी विया आहिनि। सिर्फ़ु हिकिड़े ॿार खे रेस्क्यू कयो वियो आहे ऐं जेको हिकिड़ो ॿार बची वियो, अलाह जो उन में बि असांखे शुक्र अदा करणु घुरिजे। लेकिन 14 ॿारनि जी ज़िम्मेदारी केरु खणंदो? हाणे असां जेकॾहिं वफ़ाक़ी वज़ीर सिहत जी ॻाल्हि कयूं मुस्तफ़ा कमाल जी, तव्हां उनजी टीवीअ ते उनजी प्रेस कॉन्फ्रेंस ॿुधो, उनजो लहजो ॿुधो, किथां बि इहो नथो लॻे त को हिकिड़ो वफ़ाक़ी वज़ीर ॻाल्हि करे रहियो आहे। उहो माण्हू ॻाल्हि करे रहियो आहे जंहिंजे दिलि जे अंदरि को ॾुख आहे, जो दर्द आहे, उहो बि उते घुमी फिरी करे पॉलिटिकल पॉइंट शेयर थो करे। को माण्हू, को नुमाइंदो, को सहाफ़ी हुन सां सवाल थो करे, त उहो चए थो त हे को प्लांटेड सहाफ़ी हिते घुराया विया आहिनि ऐं उन्हनि खे जवाबु ॾियण खां बजाए ख़ुरूनियत वारे लहजे में ईअं ई आहे। ऐं मुबशिर इहो न सिर्फ़ु हिन वक़्तु, छो त ज़ाहिर आहे हिन वक़्तु उहे जेको आहे वफ़ाक़ी गवर्नमेंट जा वज़ीर आहिनि, हेल्थ मिनिस्टर आहिनि, ऐं हिन पोज़ीशन ते रही करे उन्हनि जो जॾहिं इहो रवैयो आहे त न सिर्फ़ु अॼु पर इहो रवैयो जॾहिं असां उनजी पुराणी हिकिड़ी फुटेज ॾिसूं था, 2009 में जॾहिं उहे कराची जा मेयर हुया, उन वक़्त जी बि हिकिड़ी पुराणी वीडियो क्लिप जेका आहे उहा ज़ाहिर आहे असांखे मिली आहे, ऐं नाज़रीन जेको आहे सो नज़रुनि जे अॻियां बि ज़रूरु गुज़री हूंदी। असां बि अव्हांखे ॾेखारियूं था त ॾिसो त तॾहिं खां वठी उनजो इहो रवैयो हुयो। 2009 में बि हिकिड़ी अहिड़ो ई सिचुएशन हुई जंहिंमें उनजो रवैयो हिकिड़ी आम ख़ातून सां कीअं आहे
त ॾिसो त जॾहिं मेयर ऐं जेको आहे सो हिकिड़ी वज़ारत जो माण्हूअ जो रवैयो आवाम सां अहिड़ो हुजे त पोइ आवाम भला काॾे वञे। इहा हिकिड़ी फुटेज आहे जेका 2009 में आवाज़ टीवीअ जी टीम खे मिली आहे। मां चाहींदसि नाज़रीन तव्हां हिकिड़ो दफ़ो उहा फुटेज ॾिसो ज़रूर। आईसीयू का पता है कि बाहर जो है वो कितनी कीमत है, आईसीयू में जा सकते थे, अब तक मर चुके होते तुम्हारे। सुनो मेरी बात, अब तक मर चुके होते तुम्हारे बाप। 20,000 रुपए एक दिन का खर्चा है, पता तुम आईसीयू का है? किस लिए लगाए गवर्नमेंट का? इसलिए तो लगाया, इसलिए के लगाए यहाँ पे, इसलिए के लगाए यहाँ पे आईसीयू तुम्हारे लिए, तुम्हारे बाप के लिए आईसीयू लगाया है। पागल के बच्चे, इलाज हो रहा है ना अंदर। क्या इलाज नहीं? अब एक मिनट छोड़ो, मुझे बात करने दो, रुको। हाँ। लोग आपकी इतनी तारीफ करते हैं, आप इस तरह बात कर रहे हैं। इसलिए बात कर रहा हूँ कि तुम लोगों के आराम से, तुमने आराम से बात की, तुमने आराम से बात की है, तुमने आराम से बात की है? यहाँ पे कुत्ते लौटते थे यहाँ पर, पता है? अभी मर चुके होते तुम्हारे वालिद, अल्लाह न करे, समझे? 20,000 रुपए एक दिन के चार्जेस है, 5 रुपए में तो सुन तो लो, तो नहीं कर सकती है तो तुम्हारे लिए तो लगाया यहाँ पे। नाज़रीन बिल्कुलु मां ॾिसी रहिया आहियो 2009 जो क्लिप आहे जॾहिं मुस्तफ़ा कमाल मेयर कराची हुयो ऐं उनजो तव्हां रवैयो ॾिसो हिकिड़े हॉस्पिटल जे अंदरि जंहिं तरीक़े सां हुयो हिकिड़ी औरत खे जेका पंहिंजे पीउ जे लाइ परेशान आहे आईसीयू में हुनखे दाख़िल न पियो कयो वञे। उन महिल जेको आहे इहो अब्बासी शहीद अस्पताल जे अंदरि वाक़ियो पेश आयो हुयो ऐं उते बि तव्हां ॾिसो त हे कीअं उन मज़लूम औरत खे वीचारी ग़रीब न्याणी खे जेको आहे दॿाए रहियो आहे। वरी पंहिंजे स्टेटमेंट में ॾिसो अहिड़ी सिचुएशन में तव्हां उन्हनि माण्हुनि सां मरीज़ जे घर वारनि सां हमदर्दीअ सां प्यार सां ऐं जेको आहे सो काइंडली हिकिड़ो पंहिंजो रवैयो रखो था त हुते त ऑलरेडी ॾुखायल आहिनि त उन्हनि खे तरीक़े सां सम्झाइणो हूंदो आहे त उहो तरीक़ो ऐं प्यार ऐं जेको आहे सो रहम दिली त परे जी ॻाल्हि वेंदो कीअं दड़को ॾेई करे हिकिड़ो अहिड़ो अजीब हिकिड़ो उन्हनि जो रवैयो हुयो। त वरी ज़ाहिर आहे जॾहिं वरी असां अॼु जी ॻाल्हि कयूं था मुबशिर त हाणे एतिरनि सालनि खां पोइ जॾहिं उन्हनि जी हिकिड़ी पोज़ीशन अहिड़ी इन लेवल ते पहुती आहे जॾहिं हेल्थ सेक्टर जा उहे मिनिस्टर आहिनि त पोइ वरी उन्हनि जो रवैयो कहिड़ो आहे। अचो नाज़रीन 2009 वारे क्लिप में हो वाज़िया ॻाल्हि ॿोल जे दौरान चई रहियो आहे त पागल के बचे, यानी कि जेके माण्हू हुन सां ॻाल्हि करे रहिया आहिनि उन्हनि खे चरियो करार ॾेई रहियो आहे, उनजे बुज़ुर्गनि में बि गार गन करे रहियो आहे। त हाणे 2026 में 17 साल तब्दील थियण खां पोइ बि हिन माण्हूअ जो वफ़ाक़ी वज़ीर सिहत जेको आहे हुनजो रवैयो तब्दील न थियो आहे। हाणे 2026 में लेटेस्ट कल्ह जे प्रेस कॉन्फ्रेंस जा तव्हां फोटेज ॾिसो, उन में छा हिन जो लेजो आहे। आपने कहा कि जी यहाँ पे अब मेयारी निज़ाम ही मौजूद नहीं था, फायर का निज़ाम मौजूद मेयारी नहीं था, तो ये मेयारी किसने बनाना था? 2-2.5 साल तो आपको भी हो गए वजीर, तो आपने क्यों नहीं बेहतर किया है निज़ाम? 2-2.5 साल अगर हो गए तो मेरा जो है वो मुझे अभी छूट कर दीजिएगा। चलिए थोड़ा 2 महीने कम कर लें, क्यों नहीं किया? मैं टाइमिंग पे जा नहीं, 2 महीने भी कम ना करें, उस पर भी छूट कर दीजिएगा आप हमें। और हर एक हुकूमत आकर हमें दलासा दे रही है। जी ठीक है। ये क़यामत जो आज आए हैं इन लोगों पे, ये तो मीडिया शो बनाने के लिए हम तो जमन तो नहीं हुए हैं। ये जिम्मेदार लोगों के खिलाफ काम कब होगा और कौन करेगा ये इसके खिलाफ? वज़ीर आज़म तो नहीं करता है, पर्चा होना चाहिए, पर्चे काटो। आप भी कैमरे बनवा, आप भी तस्वीर बनवा रहे मैं तस्वीर नहीं बनाता हूँ, मुझे तस्वीर की जरूरत नहीं है। आओ ना मुझसे बात करो, आओ ना, मैं सुन रहा हूँ ना आपकी बात, आओ ना इधर, आओ मुझसे बात करो ना, मैं हूँ वो भाई, आओ ना इधर भाई, आप आइए ना हजरत, आप आए तो सही, आपकी सुनेंगे ना इधर। एजुकेशन ने हमारी कौम का बेड़ा गर्क कर दिया। अगर आपको शौक मुझे कैमरे का नहीं है, इधर आइए ना, फिर क्यों आ जाओ, क्यों आ जाओ? कौम को कौन हो रही है? अच्छा उसको तमाशा बनाया है। मैंने अगर सही कवरेज कर दिया तो सवाल जवाब करो, वरना हमें छोड़ो, हम आपसे जवाब करते हैं, सवाल करते हैं या हमें कह रही बात सीधी ये है, बात सीधी ये है कि वो हमारी बात सुन लेना एक मिनट। हमारी इतिहास में कहते हैं कि पहले खेशबा दरवेश, हम अजाब में पड़े हुए हैं। हम चाह रहे हैं कि ईरान और अमेरिका की जंग न हो। हमारे कौम के बच्चों के साथ इतना जुल्म हुआ है, इतना जुल्म कश्मीर में भी नहीं होता है।
तुम लोगों ने क्या तमाशा बना रखा है? लोग इहो जॾहिं रवैयो असांजे हिकिड़ो कंहिं हुकूमत जे हेल्थ मिनिस्टर जो हूंदो आवाम ॾांहुं, सो बि अहिड़ी सिचुएशन में जॾहिं काफ़ी नंढड़ा ॼावल ॿारड़ा जेके आहिनि उहे सड़ी ऐं मरी विया आहिनि, उन्हनि जा घर वारा अञा दुख में आहिनि, अञा उन सदमे मां उहे निकिता कोन आहिनि त उन्हनि सां कीअं कहिड़े तरीक़े सां ॻाल्हि कई वञे थी। ॾिसो जॾहिं इन तरीक़े सां या इन लेवल जा जॾहिं माण्हू हिकिड़े कंहिं स्टेट ते जॾहिं विहारिया वञनि था, कंहिं हिकिड़ी रिस्पॉन्सिबिलिटी उन्हनि खे ॾेई वञे थी, त पोइ अवाम छा उन मां एक्सपेक्ट करे थी सघे ऐं अॻिते उहे उमेदूं कीअं रखे, जिते असां हिकु तरफ़ चऊं था त असांजो पाकिस्तान हेतिरो अॻिते वधी रहियो आहे, असां वटि अहिड़ियूं सिस्टम अची विया आहिनि, सुठा सुठा इदारा अची विया आहिनि, त पोइ उते वरी जॾहिं इन क़िस्म जा इंसिडेंट थियनि था त ॾाढी दिलि दुखे थी ऐं हर कोई जेको आहे शौक़ में आहे, हर कोई मुश्किल में ऐं इन मुश्किल मरहले में ॾाढो ॾुखे तरीक़े सां फेस करे थो। हा बिल्कुलु इहे ई आहे नाज़रीन, अव्हांखे मुख़्तसर ॿुधाईंदा वञूं। इन खां पहिरियां 2024 में साहिवाल जे अंदरि बि हिकिड़े हॉस्पिटल जे अंदरि ॿारनि जे वार्ड में इहो वाक़ियो पेश आयो हुयो त उते लॻभॻि 70 ॿारनि खे रेस्क्यू कयो वियो हुयो ऐं उन में सिर्फ़ु हिकिड़ो वार्ड बॉय छोकिरो हुयो जंहिंजो नालो अरशद हुयो, उनखे हीरो करार ॾिनो वियो। उन तन्हा फ़र्द जी हैसियत सां 20 ॿारनि खे रेस्क्यू कयो। हिन इंतहाई निगहदाश्त वार्ड में जेको आहे सो 15 ॿार मौजूदु हुया, 15 मां सिर्फ़ु हिकिड़े खे रेस्क्यू कयो वियो हुयो। इहा वॾी अलार्मिंग सिचुएशन आहे। उहे इदारा किथे आहिनि, रेस्क्यूज़ इदारा किथे आहिनि, जेको एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर आहे जंहिंजे बारे में ॻाल्हि ॿोल बिल्कुलु ईअं आहे। सवाल इहो ई आहे, इन ई सवाल सां गॾोगॾु नंढड़ी साई वठूं था, साई जो टाइम थी वियो आहे, ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ वरी आगे वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं बहितरीन प्रोग्राम मॉर्निंग विद आवाज़। हिकु दफ़ो ॿीहर भली कार ऐं जीअं त ज़ाहिर आहे ब्रेक खां अॻु में जॾहिं असां हिकिड़ी अहिड़ी संगीन सूरत हाल ते ॻाल्हायूं पिया त हींअर असांखे उन ई टॉपिक ते ॻाल्हाइण जे लाइ जॉइन कयो आहे हिकिड़े रिपोर्टर आहिनि शिराज अहमद शिराज़ी। हमेशह जीअं सुबुह सां असांखे जॉइन कंदा आहिनि। जॾहिं बि अहिड़ो को टॉपिक थींदो आहे, जॾहिं बि असां उन्हनि खे कॉल कंदा आहियूं या असांजी पहिरीं कॉल ते ज़रूरु असांखे जॉइन कंदा आहिनि। सो वेलकम कयो था उन्हनि खे। अस्सलाम वालेकुम शिराज साहब। वालेकुम सलाम। शिराज भाई सुनाएं, पिम्स हॉस्पिटल के अंदर कल जो वाकया पेश आया है, हम कल से रिपोर्टें देख रहे हैं, अभी मौजूदा सूरत हाल क्या है, क्या डेवलपमेंट हुई है इस आने के बाद? देखिए इंतहाई अफसोसनाक और इंतहाई अंदोहनाक सानहा था। 14 बच्चे सिर्फ जमात नहीं हुए बल्कि 14 माओ के गोद उजड़ गए हैं। मुझे अफसोस ये कहना पड़ रहा है कि इस सानहे के बाद जो वज़ीर सेहत साहब का रवैया था, जो पिम्स एडमिनिस्ट्रेशन का रवैया था, जो हुकूमती ओहदेदारान का रवैया था, वो इंतहाई अफसोसनाक था। वो ये समझ रहे थे कि शायद उन्होंने कोई मारक असर कर लिया है, ये समझ रहे थे कि शायद उन्होंने कोई जंग में उनको कामयाबी मिली है। अजीब तरीके से वो बिहेव कर रहे थे और मुझे तो हैरानगी इस बात की कि जब भी इस तरह के वाक़यात होते हैं तो उसके बाद कमेटी बनाई जाती है या फिर सेक्रेटरी हेल्थ में घर भेज दिया जाता है, तो इससे तो मामला नहीं होंगे। आप देखिए गुज़िश्ता 3 सालों में 22 अरब रुपए का बजट पिम्स अस्पताल है, ठीक है, वो 22 अरब रुपए कहाँ लगाए गए किसी को कोई पता नहीं है। अस्पताल की सूरत हाल है कि आप वहाँ पर देखेंगे तो सिंध के किसी दूर अफ्तादा इलाके का जो अस्पताल है वो पिम्स से अच्छा होगा। मैं यकीन से कह सकता हूँ कि वहाँ पर अब भी अगर आप जाए तो आप हैरान हो जाएंगे कि वो पिम्स जो इस्लामाबाद के 28 किलोमीटर का सबसे बड़ा अस्पताल है और वहाँ पर सहूलियात का पुकार है। इससे कबल भी वहाँ पर आग लगी, इंतजामिया को बार बार आगाह किया गया लेकिन कुछ भी नहीं हो सका। अब वज़ीर साहब ने कमेटी तो तश्कील दे दी है, 48 घंटे में उन्होंने रिपोर्ट जो है वो मुरतब करके देनी है, लेकिन क्या होगा उस रिपोर्ट में वही चीजें होगी जो माजी में होता आया है और फिर एक नया सानहा होगा और हम इस सानहे को भूल जाएंगे। जरूरत इस अमर की है कि ये जो वाक़या है, ये जो सानहा है, ये आखिरी हो, क्योंकि बार बार ऐसे सानहात, ऐसे वाक़यात होते हैं और हम
मासूम जाने जो है हम इसमें गवा देते हैं। बिल्कुल लेकिन शिराजी उस साहब, जब आप कह रहे हैं कि इतना बजट जब पिम्स को दिया जाता है, सालाना एक इतना ज्यादा इस कदर इतनी तादाद में बजट दिया जाता है, तो फिर एक एसी के स्पार्क से आग लगना, तो फिर ये तो एक मामूली हॉस्पिटल की भी जो मेंटेनेंस होती है कि उसके एसीज के मेंटेन करना, उसको जो है रिपेयर करवाना, ये सारी चीजें तो बहुत ही एक सिंपल होती है। जब आप इतने बड़े इदारे में इतनी छोटी सी नेग्लेक्ट, इतनी छोटी सी जो है लापरवाही की वजह से जाने चली जाएं, तो फिर क्या किया जाए? सूरत हाल को कैसे देख रहे हैं? एग्जैक्टली यही बात है। देखिए इस वक्त इस्लामाबाद में सिर्फ 3 बड़े अस्पताल है, एक CDF है, एक पिम्स है और एक जो है ना पॉलीक्लिनिक है। इन तीनों अस्पतालों में ऐसी सूरत हाल है कि यकीन करें जब हम जाते हैं रिपोर्टिंग करने के लिए या वैसे भी उनके चक्कर लगता है तो हैरानगी होती है। अब देखिए एसी के कंप्रेसर से स्पार्क हुआ, उसके बाद जो है इस तरह का वाकया पेश आया, तो वहाँ पिम्स इस्लामाबाद का सबसे बड़ा अस्पताल है। इंतजामिया कहाँ थी, लोग कहाँ थे, ताले क्यों लगाए गए थे, फिर लोगों को बचाने की कोशिश क्यों नहीं की गई? ये पिम्स इंतजामिया का कहना है कि 6 फायर ब्रिगेड की गाड़ियाँ थी, 4 एम्बुलेंसेस थे, फिर ये आग क्यों नहीं बुझाई गई? मैं कल खुद उसकी जो नजर थी वहां पर किया, आप यकीन करें कि वहां मशीनें जल गई थी, वहां कुर्सियां तक जली हुई थी, वहां पर जो लोहे के राड थे वो तक जले हुए थे। तो आप अंदाजा लगाएं कि वो जो नौमौलूद बच्चे थे, वो जो फूल की खलियां थी, उनकी हालत क्या होगी कि राड तक जले हुए हैं और वो माए उन माओं के वो खुश्क आंखें जो रो रो कर वो आंसू जो है वो खुश्क हो गए थे। मुझे तो यकीन करें कि तो मेरी जिंदगी का सबसे मुश्किल दिन कल था जब मैं रिपोर्टिंग कर रहा था, जब मैं उन पेरेंट्स से बात कर रहा था, जब मैं उन माओं से बात कर रहा था, वो रो कर पिलक कर अब वो जो है है और वो क्या मैं देख रहा था, तो यकीन करें कि अब हैरानगी मुझे हो रही थी। और उसके बाद जब हमारे वजीर सेहत साहब आए और फिर जब उनसे हम सवालात कर रहे थे और वो तकब्बुराना और जिस गुरूर के अंदाज में वो बात कर रहा था, वो जो कह रहा था कि मैं कराची से इस्लामाबाद आया, जिससे उन्होंने हम पे बहुत बड़ा एहसान किया हो। आपके 28 किलोमीटर में 2 अस्पताल है, आप उसको ठीक नहीं कर सकते। आपके गुज़िश्ता माह में ही आग लगाई गई थी, आप उससे एक दिन कबल सनद में खड़े होकर तो आप जो है सीधे गा रहे थे पिम्स के कि हमने ये किया, हमने वो किया, और उसके अगले दिन ये सालहा ये वाकया पेश आना। अच्छा, अब 3 कमेटी तश्कील दे दी गई है, एक कमेटी पिम्स की, एक कमेटी डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन की जो कि एडिशनल डिप्टी कमिश्नर के सरबराही में बनाई गई है, और एक प्राइम मिनिस्टर में। अब तीनों की रिपोर्ट जो है आप देखिए, मैं दावे से कह सकता हूँ कि वो एक ही तरह के रिपोर्ट को मुरतब करेंगे और कोई भी उसमें कसूरवार नहीं होगा, और अगर होगा भी तो वो बंदा होगा जिनका कोई कसूर भी नहीं होगा। इस तरह कल सेक्रेटरी हेल्थ साहब को जो है ना आपने अच्छा शिराज ये बताइएगा, कल जब आप ये वाकया कवर कर रहे थे तो हमने देखा आपने चूंकि सहाफत के तमाम तकाज़ों को पूरा करते हुए रिपोर्टिंग करने की कोशिश की, और जब ऐसे हालात में भी जो बहुत सारे लोग तो अंदर जाने से घबराते हैं, जहां आग लगी हो या ऐसा कोई वाकया हुआ हो, आप माशाल्लाह से पहुंचे, हम आपको इस हवाले से खराज तहसीन भी पेश करते हैं। लेकिन उसके बाद आपके साथ क्या वाकया हुआ? इंतज़ामिया या पुलिस की जानिब से आपसे मोबाइल छीन लिया गया, फुटेजेस डिलीट करवाए गए, तो ये क्या तरीक़ाकार है? ऐसा क्यों किया गया इंतज़ामिया ने? और आप बताइएगा टोटल ये क्या वाकया पेश आया? देखिए मेरे वाक़े से पहले मैं आपको ये बता दूं कि सिर्फ मेरे साथ ये नहीं हुआ, वहाँ जो लवाहिकीन थे, जो वो पेरेंट्स थे कि जो अपने बच्चों को वहाँ पर देख रहे थे, जो दर-बदर की ठोकरें खा रहे थे, और जो ये गुज़ारिश कर रहे थे कि चलो ठीक है हमारे बच्चे तो जल गए हैं, हमें उनकी लाशें दे दें, तो उनके साथ भी पुलिस का रवैया इंतहाई इंतकामेज़ था। उनको भी धक्के दिए गए, पुलिस ने उनको बात करने से रोका। जब मैं रिपोर्टिंग करने के लिए ऊपर गया, उसी वार्ड में जहाँ पर ये बच्चे जल गए थे, मैंने वहाँ पर सब कुछ रिकॉर्ड किया, एक-एक चीज़ रिकॉर्ड की, वो मशीनें, वो कुर्सियाँ, वो लोहे के राड, वो टूटी हुई जो खिड़कियाँ थी, उनकी फिर वहाँ से मैंने एज़लैब वगैरह किए। जब मैं नीचे आया तो पुलिस के एहलकार पे थे कोई 20-22 के करीब, और उन्होंने मुझे साइड पे किया। मुझे यकीन करें कि अजीब तरीके से उनका बिहेव, अजीब तरीके से उनका रवैया, इंतहाई नामुनासिब अल्फाज उनकी जानिब से कहे गए। फिर मेरे दोनों फ़ोन छीन लिए गए,
फिर मुझे हफ्ते भेजा, मैंने कहा किया, फिर मेरे फ़ोन में जितना भी डेटा था सब कुछ डिलीट करवा दिया गया और फिर उसके बाद में मुझे कहा गया कि आप जा सकते हैं। तो मैं उनसे बार-बार यही रिक्वेस्ट कर रहा था कि आप छुपाना क्या चाह रहे हैं? मैं सहाफ़ी हूँ, मैं रिपोर्टर हूँ, मेरा काम है हक़ाइक़ जो है वो लोगों तक पहुँचाना और इसमें कोई ऐसी बात नहीं है। आग लगी है, बच्चे मरे हैं, बच्चे जाम बहक हुए हैं, मैं वहाँ से रिपोर्टिंग कर रहा हूँ, हमारा काम यही है। सर आपका काम सिक्योरिटी देना है, मेरा काम सहाफ़त करना है, मेरा काम रिपोर्टिंग करना है। तो बार-बार मैंने रिक्वेस्ट की लेकिन वो तमाम चीज़ें उन्होंने डिलीट करवा दिए और फिर मुझे कहा कि जी कॉन्फिडेंशियल। मैंने कहा क्या कॉन्फिडेंशियल है इसमें? बच्चे मरे हैं जी, एक तो ये कि वहाँ पर कोई था नहीं, आप लोगों की गफ़लत है, इंतज़ामिया की गफ़लत है, बिल्कुल। वज़ीर सेहत साहब की गफ़लत, हुकूमत की गफ़लत है और जब हम वही आपकी गफ़लत की निशानदेही कर रहे होते हैं, तो फिर आपका रवैया क्यों होता है? तो वो साथी जो हमारे बायस रिपोर्टर कर रहे थे, उन्होंने भी इस चीज़ पर जो है वो एहतजाज किया। लेकिन ये अजीब तरीके से इस्लामाबाद पुलिस का रवैया होता है। जब भी इस तरह का वाक़या होता है, तो फिर भी मुझे तो हैरानगी होती है कि इनको फ़रोग़ कैसे आता है कि फिर ना सहाफ़ी को देखते हैं, ना लवाहिकीन को देखते हैं, ना फिर वो जो दुखी पेरेंट्स होते जी। हैं, ना उनको देखते हैं। अच्छा ये शिराज, ये उनका बताइए, जैसे आपने एक जो है बताया कि 15 बच्चे थे टोटल उस वार्ड में और एक बच्चा जो बचाया गया, क्या उस बच्चे की सूरत-ए-हाल क्या वो स्टेबल है या उसकी स्टेटस क्या है इस वक्त? देखिए बिल्कुल एक बच्चा जो है लकीली इस बहुत बड़े सानहे में बच गया था और फिर उनको किम्स के जो है होली फैमिली पॉलीक्लिनिक जो है मुंतकिल किया गया था। अब उनकी तबीयत अल्हम्दुलिल्लाह ठीक है। वो ज़ाहिर बात है ये इंतज़ामिया को मैं तो इस तरह कहूँगा कि जो 2 डॉक्टर्स थे या जो 2 यूनिवर्सिटी की जो किम्स की रिपोर्ट है उसमें ये कहा गया कि उन्होंने बचाया है। लेकिन वहाँ पर जो इन शाहिदीन है उनके मुताबिक उस बच्चे की जो खाला थी, वो खुद वहाँ बाग में गई थी और उसने उस बच्चे को बचाया था। अच्छा। तो वो लेकिन अब ठीक है और उनकी तबीयत बिल्कुल स्टेबल है। लेकिन अफ़सोस से मुझे कहना पड़ रहा है कि ऐसे-ऐसे अब इस तरह कल मैं बात कर रहा था एक बच्चे के पेरेंट्स से 4 साल बाद दुआएँ माँग-माँग के उनके घर बच्चा पैदा हुआ था और वो आग में झुलस गया। एक हमारे पख्तून कम्युनिटी के थे, उनके घर 2 बेटियाँ ट्विन्स थी और वो भी जो है 12 साल बाद उनके घर कोई इतनी बड़ी खुशी आई थी। वो भी उसमें जो है वो झुलस गए और वो जो बच्चों की माँ है, वो अभी तक ट्विन्स में एडमिट है और उसको अभी तक नहीं पता कि उसकी 2 बेटियाँ जल गई हैं। अच्छा। यानी कि यानी कि ये इतने अफ़सोसनाक वाक़या है कि वो माँ अभी तक अस्पताल में एडमिट है और उसको नहीं पता कि उनकी जो 2 बच्चियाँ पैदा हुई है 12 साल बाद वो आग में झुलस कर जो है उनकी लाश भी उनके मतलब लाश क्या अब आप मुझे हैरानगी है कि जो लाशें उनके हवाले की गई है, उनकी पहचान किस तरह हुई है? ये भी एक गफ़लत है। इस पर बिल्कुल सही है शिराज, यकीनन ये इंतहाई अलमनाक सानिया है, इस पे जितना दुख किया जाए वो कम है। शिराजी साहब, मैं आपसे ये जानना चाहूँगा, बताइएगा हमारे नाजरीन को, ऐसी क्या चीज़ आपको नज़र आ रही है जिसकी पर्दादारी की जा रही है? हम देख रहे हैं कि एग्जीक्यूटिव डायरेक्टर के खिलाफ अभी तक कोई कार्रवाई नहीं की गई। राणा इमरान सिकंदर का क्या स्टेटमेंट है इस वक्त? सिर्फ एक सेक्रेटरी हेल्थ को हटा देना, असलम गोरी को उठा के फारिग कर देना, यकीनन ये हमारे दुखों का तो मदावा नहीं हो सकता। तो ये एग्जीक्यूटिव डायरेक्टर के बारे में इतना जो है एहतियात से क्यों काम लिया जा रहा है? देखिए जो एग्जीक्यूटिव डायरेक्टर फिल्म्स है सियासी असर रसूख वो बहुत रखता है। इससे पहले भी उनके खिलाफ शिकायत काफ़ी ज़्यादा स्टोरीज भी हुई है, काफ़ी शिकायत भी और काफ़ी रिपोर्टर ने उनके जो केसेस है जो उनके वो चीज़ें कर रहा होता है उसके खिलाफ रिपोर्टिंग भी की है। कल भी बहुत ज़्यादा सवालात उसके हवाले से हुए, लेकिन वो इतना पावरफुल है कि उनको कोई उनके ऊपर कोई हाथ भी नहीं डाल सकता। अब देखिए सबसे पहले उस बंदे को हटाना चाहिए था। सेक्रेटरी हेल्थ का तो भी कसूर सबका है, लेकिन ऐसा सबका नहीं है। उनको एकदम जो है उनको ओहदे से फारिग करवा दिया गया। ये एग्जीक्यूटिव डायरेक्टर फिल्म्स इनके खिलाफ क्यों कार्रवाई नहीं होती? सब यही सवाल कर रहे हैं। इवन कि जब मुस्तफा कमाल साहब कामज कर रहे थे तो उस वक्त भी एक सहाफ़ी ने ये सवाल किया कि इसके खिलाफ कार्रवाई क्यों नहीं होती? तो उसने सवाल को जो है गोल-मोल करके वो निकल गया। यही सूरत हाल है कि इस मुल्क में जब राइट पर्सन फॉर द राइट प्लेस ना हो, जब सियासी असलूब को इस्तेमाल के आगे आ जाए, तो फिर इस तरह के सवालात, इस तरह के वाक़यात रोनमा होते हैं।
अब वज़ीर साहब ने जो कमेटी तश्कील दी है उसमें साबिक़ वफाकी सेक्रेटरी शाहिद खान साहब हैं, डिप्टी कमिश्नर इरफान मेमन साहब हैं। मुझे तो हैरानगी है कि ये वही डिप्टी कमिश्नर इरफान मेमन साहब हैं कि जिन्होंने आज तक इस्लामाबाद के लिए कुछ भी नहीं किया और उनकी मौजूदगी में इस्लामाबाद जो है वो यकीन करें कंडरात में तब्दील हो गया है। तो ऐसे लोग जब कमेटी में शामिल होंगे तो वो क्या रिपोर्ट मुहत्तब कर सकते हैं। दूसरी बात, जब आप पिम्स के अंदर सहाफ़ियों को वो जो लोहे के राज जले हुए हैं, वो जो पूरे कमरे जले हुए हैं, जब उनकी रिपोर्टिंग करने से आप रोक रहे हैं, जब आप उनको हब्से बेजा में रख रहे हैं, तो फिर कौन सी कमेटी, फिर वो कमेटी क्या फैक्ट फाइंड कर सकती है। आप तो इतने यकीन करें कि पागल हुए हो है कि आप वहाँ पर जो पेरेंट्स अपने बच्चों को ढूंढ रहे थे, आप उनको नहीं छोड़ रहे, आप उनको धक्के मार रहे, आप उनको लाते मार रहे, ठीक है। तो मुझे हैरानगी है कि इस तरह के सानहात के बाद भी, इस तरह के वाक़यात के बाद भी इनके कान पर जू तक नहीं रेंग रही होती कि हम जिम्मेदारी कबूल करें कि हाँ हम जिम्मेदार हैं इसके। बिल्कुल शिराजी साहब, आप बताइएगा, ये लग तो नहीं रहा कि ये मसला जो है कोई हल करने की तरफ हुकूमत इक़दाम कर रही है। जैसे आपने बताया कि इस वाक़े में 3 कमेटियां बनाई गई हैं। अब जो ज़िली कमेटी बनाई गई है इंतज़ामिया की तरफ से, वो अलग तहकीकात करेगी, पिम्स की कमेटी अलग तहकीकात करेगी, वज़ीर आज़म की कमेटी अलग तहकीकात करेगी। तो यकीनन उन तीनों की तहकीकात के जो रुख हैं वो भी हमें डिफरेंट नज़र आएंगे। क्या ही अच्छा होता कि इन कमेटियों की जगह पे इत्तफाक किया जाता एक जुडिशल कमीशन के ऊपर। जैसे मुझे याद पड़ रहा है, वफाकी वज़ीर सेहत मुस्तफ़ा कमाल जो इस वक्त मौजूद हैं, जब कराची में सानिया गुल प्लाजा हुआ तो उस वक्त इन्होंने चीख कर पहले दिन से मुतालबा शुरू कर दिया था कि जुडिशल कमीशन बनाया जाए और इस पर जो है वो तहकीकात बड़े पैमाने पे की जाए। तो जो मुतालबा कराची में दोहराया जा सकता है, तो ये मुतालबा पिम्स और इस्लामाबाद के अंदर इसके ऊपर अमल क्यों नहीं किया जा सकता? एग्जैक्टली यही बात है। वहाँ पर जो पेरेंट्स थे, कुछ जाहिर बातें पढ़ लेके होते, वो भी इस तरह मुतालबा कर रहे थे, लेकिन हमें अफसोस से कहना पड़ रहा है कि मैं कहीं हैरान था मुस्तफ़ा कमाल साहब को सुन के, जिस अंदाज में वो उनकी एंट्री हुई और जिस अंदाज में खड़े होकर वो सहाफ़ियों के साथ एक तरह से उलझ रहा था, जिस तरह से सवालों के जवाब दे रहा था। हमारे 365 न्यूज़ के रिपोर्टर ने उनसे सवाल किया, हमारे ब्यूरो चीफ साहिबाना, कि आप अब 2 साल आपको अगर मुझे 2 साल शूट कर दे, यानी कि अजीब तरीके से उनका रवैया था कि आप 2 साल नहीं हुए, आपको 1 साल हो गया है, 1 साल में आपने क्या किया है, आप बताएं ना, आपने कौन से कारनामे अंजाम दिए? बिल्कुल यही बात है, बिल्कुल सही कह रहे हैं शिराजी साहब आप जो हैं, जिस तरीके से आपने सारी अपडेट्स हमें बताई। थैंक यू सो मच फॉर बीइंग विद अस। बहुत शुक्रिया, आपने इस मामले में जो है रोशनी डाली और काफ़ी ऐसी बातें हमें बताई जो अब तक नाजरीन को पता नहीं थी। सो थैंक यू सो मच, बहुत शुक्रिया। नाज़रीन, इहो वाक़ियो जेको आहे जिन ते असां ॻाल्हायूं था पिया, इहो तमामु अफ़सोसनाक वाक़ियो आहे। मतिलबु लफ़्ज़ कोन्हनि, उहे माण्हू जिन पंहिंजा ॿारड़ा विञाया आहिनि, जिन पंहिंजे घर जा भाती जेके आहिनि विञाया आहिनि, उन्हनि जी ताज़ियत जे लाइ लफ़्ज़ कोन मिलनि था पिया। ईअं ई सियासी समाजी शख़्सियतूं ऐं तमामु घणियूं पाकिस्तान जूं सेलिब्रिटीज़ जेके आहिनि, उन्हनि सोशल मीडिया ते इन वाक़िए जे काफ़ी ताज़ियत पेश कई आहे ऐं पाकिस्तान खे सऊदी ऐं ईरान जे पारां बि ताज़ियत, उन्हनि जेको आहे सो ईरान ऐं सऊदी बि ताज़ियत ॾिनी आहे, पंहिंजो कन्वे कयो आहे, कॉन्डोलेंसिस। सो हीअ जेके वाक़िया आहिनि, इहे सभु वॾो सवालिया निशान आहे स्टेट जे, गवर्नमेंट ते, इदारनि ते, ऐं जेको बि असांजा हुक्मरान आहिनि, त इहो सभ खां वॾो सवालिया निशान आहे जॾहिं इन क़िस्म जा वाक़िया थियनि था। बिल्कुलु नाज़रीन, मज़ीद भी इन हवाले सां जेका बि डेवलपमेंट ईंदी, इंशाअल्लाह आवाज़ TV जी स्क्रीन ते तव्हांखे पहुचंदी रहंदी, न्यूज़ जे ज़रिए बि पहुचंदी रहंदी, असां बि तव्हांखे ॾींदा रहंदासीं। हिते हाणे न्यूज़ ब्रेक जो टाइम थिए थो पियो, न्यूज़ ब्रेक शामिल कंदासीं। न्यूज़ ब्रेक खां पोइ असां हिकु दफ़ो ॿी हाज़िर कंदासीं।
वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं न्यूज़ ब्रेक खां पोइ वरी हिकु दफ़ो ॿीहर मॉर्निंग विद आवाज़ जो सिलसिलो जारी आहे। ऐं हिन प्रोग्राम में जीअं तव्हांखे ख़बर आहे त असांजी कोशिशि हूंदी आहे त सॼी दुनिया में किथे किथे बि के ख़बरूं आहिनि उहे तव्हांखे पहुचायूं, जेके बि करंटली सिचुएशन्स आहिनि, ताज़ा ख़बरूं आहिनि। उन सां गॾोगॾु ज़ाहिर आहे इहो ॾाढो ज़रूरी आहे त जॾहिं अव्हां जे ॾींहं जी शुरूआति थी तव्हांखे ॼाण हुजे त दुनिया में कहिड़े हंधि छा थी रहियो आहे। ईअं ई जेको आहे ज़ाहिर आहे जॾहिं मौसम ते ॻाल्हि कजे थी त मौसम जा कुझु अहिड़ा जीअं कुझु असां लास्ट सेगमेंट में ॻाल्हायोसीं जेको इंसानी फॉल्ट जी वजह सां जेके हादसा थिया आहिनि। ज़ाहिर आहे जीअं प्रिम्स हॉस्पिटल जो ज़िक्र कयोसीं त वरी कुझु हादसा वरी कुदरती हूंदा आहिनि। उन्हनि में कुदरती हादसनि में ज़ाहिर आहे असां वटि फ्लड्स अची वेंदा आहिनि या काफ़ी अहिड़ा ॿिया जेके मामलात हूंदा आहिनि उन्हनि खे ॾिसबो आहे त ज़ाहिर कुदरत जी तरफ़ां हूंदी आहे हिकिड़ी आफ़त। उन ई हिकिड़ो वाक़ियो आहे जेको नेपाल में थियो आहे त फ्लड ज़ाहिर आहे मौसम जी सरगर्मी ऐं वरी उनजो जेको आहे सो हद खां वधीक जॾहिं थींदो आहे त पोइ हिकिड़ा अलॻि आउटकम्स ईंदा आहिनि, साइड इफेक्ट्स ईंदा आहिनि, जंहिंजी वजह सां ज़ाहिर आहे सॼो मुल्क जेको आहे उहो सफ़र कंदो आहे। नेपाल में बि हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा ॿोॾ वारी सूरत आहे ऐं उन में काफ़ी अहिड़ा माण्हू जेके ॿोॾ में गुम थी विया आहिनि, जिन में घणो करे जेको अंग अखर आहे उहे उन सियाहनि जा आहिनि जेके परॾेही नेपाल में वियल आहिनि ऐं उते उहे टूरिस्ट थी करे उहे नेपाल जो मुल्क जो दौरो करणु विया आहिनि, पर हाणे उते ॿोॾ में उहे फासी पिया आहिनि। सो इहा सूरत हाल आहे हिन वक़्तु नेपाल जी। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन। असांजी कोशिशि हूंदी आहे मॉर्निंग विद आवाज़ में तव्हांखे न सिर्फ़ रीजनल इशूज़ ॿुधायूं बल्कि इंटरनेशनली सतह ते, ग्लोबली सतह ते जेके बि दुनिया जे अंदरि शयूं थी रहियूं आहिनि, जेका अपडेट थी रही आहे उहे बि तव्हांखे अपडेट कंदा रहूं। छो जो यकीनन आवाज़ टीवी बि जेका आहे उहो न सिर्फ़ु सिंध जो आवाज़ आहे बल्कि पाकिस्तान ऐं दुनिया जे अंदरि जेके बि माण्हू आहिनि उन सभिनी जो आवाज़ आहे। इन करे असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हाणे जीअं चौमासी जी मौसम शुरू थींदी आहे अगस्त जे महीने में, असांखे अहिड़ा वाक़ियात ॿुधण में ईंदा आहिनि। किथे बरसातूं इलाही ज़्यादा थी वेंदियूं आहिनि जंहिंजी वजह सां ओवरफ्लो थियण जी वजह सां नुक़सानकार थींदियूं आहिनि, तबाहियूं अची वेंदियूं आहिनि। ऐं इन तरीक़े सां अमी ॾिसो पिया इन खां पहिरां पाकिस्तान जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं ख़ैबर पख्तूनख्वा जे अंदरि इलाही डिस्टर्ब सूरत हाल असांखे नज़र आई। रावलपिंडी असांखे सॼो ॿुॾियल बरसातनि में नज़र आयो ऐं इन सां गॾोगॾु जेके असांजा पाकिस्तान जा पहाड़ी इलाइक़ा आहिनि उहे आज़ादु कश्मीर थी वियो या उन खां अलावा KPK अपर दीव वग़ैरह जे साइड जी ॻाल्हि कयूं उते त नुक़सानु असांखे नज़र अची रहियो आहे पोएं हफ़्ते खां। हाणे जी अपडेट इहा आहे त नेपाल में जेको आहे उहो इंतिहाई ख़तरनाक वॾे दर्जे जी ॿोॾ थी वई आहे जंहिंमें तक़रीबन 162 जेके माण्हू आहिनि उहे लुत्फ़ाए अजल थी विया आहिनि, यानी कि उहे जेको आहे दुनिया मां लाॾाणो करे विया आहिनि। ऐं उन सां गॾु अव्हांखे इन ॿुधाईंदा हलूं त जेके उते नेपाल छो जो बेसिकली उनजो दारो मदार हूंदो आहे टूरिस्ट जे मथां, टूरिज़म जे मथां। खोड़ सारा माण्हू नेपाल जस्ट घुमणु वेंदा आहिनि, सैर करणु वेंदा आहिनि, तफ़रीह करणु वेंदा आहिनि। त लाज़मी ॻाल्हि आहे वरी माण्हू सोचींदो आहे मौसम ॾाढी भली आहे, जेके अफोर्ड करे सघंदा आहिनि उहे वरी अहिड़नि मुल्कनि में हलिया वेंदा आहिनि। हाणे उते 579 यानी 579 सयाह जेके आहिनि उहे गुम थी विया आहिनि, जंहिंमां सिर्फ़ु 400 जो जेको तादाद आहे उहो गैर मुल्की टूरिस्ट जो आहे जेके ॿियनि मुल्कनि मां नेपाल में आया आहिनि। बिल्कुलु ईअं ई आहे ऐं सियाहनि में 47 जेके आहिनि 47 अमरीकी सियाह आहिनि ऐं 34 ऑस्ट्रेलिया सां उन्हनि जो तालुक़ु आहे, 33 बरतानवी, 33 ऐं 24 कैनेडियन शामिल आहिनि। सो इहे अलॻि अलॻि टूरिस्ट जेके नेपाल में विया उहे हींअर ज़ाहिर आहे उन मां कुझु माण्हू गुमशुदा आहिनि ऐं उनजी ॻोल्हा जेका आहे सा हेलीकॉप्टर ज़रिए कई वञे पई। इन करे जेको आहे सिचुएशन आहे इन सिचुएशन ते असां वधीक बि ॻाल्हाईंदासीं, पर हींअर असांखे जॉइन कयो आहे बुमरो साहब, उनखे वेलकम कयूं था। सो त ज़ाहिर आहे मौसम जे हवाले सां जेको आहे सो आफ़त कहिड़ी अची सघे थी ऐं उन में कहिड़ा कहिड़ा प्रिकॉशन्स आहिनि जेके मुल्क खे करणु घुरिजनि, इदारनि खे करणु घुरिजनि, उन हवाले सां उन्हनि सां डिस्कस कंदासीं। वेलकम कयूं था बुमरो साहब खे। अस्सलाम वालेकुम नज़ीर अहमद बुमरो साहब। वालेकुम अस्सलाम जी साहब, अव्हांखे भलीकार चऊं था प्रोग्राम में। सर ॿुधायो मौसमियाती तब्दीली अव्हांजे साम्हूं गुज़री रही आहे, पाकिस्तान इन सॼी सिचुएशन में केतिरो डैमेज थी थो सघे? जी, पाकिस्तान में हिन साल त अहिड़ो को ख़ासि ख़तरो नज़र नथो अचे, पर असांजा जेके अहिड़ा इलाइक़ा जेके हर वक़्तु ग्लोबल वार्मिंग जे हिन सिचुएशन खां पोइ मौसमियाती तब्दीलियूं जेके अची रहियूं आहिनि उन्हनि जे करे गिलगित बल्तिस्तान,
कश्मीर ऐं KPK जा इलाइक़ा चित्राल वग़ैरह इहे तमामु घणो मुतासिर थियण जो ख़तरो आहे। इन जे लाइ जेके अॻुवाट बंदोबस्त करणु घुरिजनि उन्हनि जी प्लैनिंग ते कमु हली रहियो आहे। गवर्नमेंट बिल्कुलु चौकस आहे ऐं जेकी शयूं घुर्बल आहिनि उहे हिन वक़्तु इहे घुर्बल आहिनि त जेकी असांजे इलाइक़नि में यानी जेके ढंढूं आहिनि कुदरती नेचुरल जिन में ग्लेशियर्स जा पहाड़ जेके आहिनि उन्हनि मां को पहाड़ या बर्फ़ानी छिप भॼी टुटी कंहिं ढंढ में किरे त उन्हनि ढंढुनि जे पुश्तनि मां पाणी ओचितो बंदि टुटण जे करे अॻिते वधे थो ऐं उपो इलाइक़ा जेके आहिनि उहे वॾी ॿोॾ जो शिकार थी सघनि था। उन में इहो थींदो आहे त तमामु घणे पैमाने ते पाणी हूंदो आहे जेको उन ढंढ जे कपर या किनारे या बंद जे प्रेशर पवण जे करे पाणीअ जे प्रेशर ऐं ग्लेशियर भॼी अची किरण जे प्रेशर जे करे बंदि टुटी पवंदो आहे त पोइ पाणी मुकमिल प्रेशर सां ऐं तमामु घणे वहिकिरे सां अॻिते वधंदो आहे नदियुनि में ऐं उहो उन्हनि आबादियुनि खे नुक़सानु पहुचाईंदो आहे जेकी नदियुनि जे भरिसां वारा इलाइक़ा आहिनि जिथे आबादी आहे उन्हनि ताईं पाणी पहुची वेंदो आहे जिन खे इन जे करे नुक़सानु पहुचंदो आहे। बिल्कुलु ठीकु आहे। इहो ॿुधाइजो नज़ीर बमरो साहिबु मौसमियाती तब्दीली खे जेकॾहिं असां ॾिसूं त असांखे हिकिड़े पासे हिमालयाती ग्लेशियर्स नज़र अचनि था पिया जेके हिन मौसमियाती तब्दीली खां डैमेज थींदे जल्द पिघड़जनि था पिया ऐं उन्हनि मां पाणी जनरेट थिए थो पियो निकिरे थो पियो। त इन सिलसिले में जीअं हाणे नेपाल में बि ॿोॾायल आहे, नेपाल थी वियो, चीन थी वियो, भारत थी वियो, पाकिस्तान, ईंदड़ सालनि में तव्हां छा था सम्झो कहिड़ा ख़तरात वधीक इन्हनि मुल्कनि खे थी था सघनि या उन जी एहतियाती तदबीर छा आहे, प्रिकॉशन्स इन जा छा थी था सघनि? असांजे एशिया जा जेके हिमालया जबल सां लॻोलॻि पूरो नेटवर्क आहे ग्लेशियर्स जो उन्हनि सां लाॻापियल जेके बि इलाइक़ा आहिनि सभु ख़तरे हेठि आहिनि। छाकाणि त ग्लेशियर्स तेज़ीअ सां ॻरी रहिया आहिनि। तेज़ीअ सां गर्मी वधण जे करे ग्लेशियर ॻरनि था ऐं पोइ उन्हनि जा जेके बर्फ़ानी छिपूं आहिनि उहे कमज़ोर थियण जे करे टुटण लॻनि थियूं ऐं टुटण जे करे पोइ कंहिं वक़्तु बि उहे किरनि था त पोइ तमामु घणो नुक़सानु थिए थो। छिपूं पाण सां गॾु बर्फ़ानी छिपूं जॾहिं एतिरो वज़नी जेको आहे मवाद अचे थो त उहो हेठि किरण वक़्तु पाण सां गॾु जाबलू पथर ऐं वॾा 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 जाबलू छिपूं जेके हूंदियूं आहिनि उहे बि खणी थियूं अचनि ऐं उहे ढंढुनि में अची किरनि थियूं ऐं वहिकिरा बंदि कनि थियूं या वहिकिरा वधाइनि थियूं त उनजे करे नुक़सानु थियनि था। इहो पूरो असांजो जेको बि इलाइक़ो आहे हिमालया जो ऐं इहो पूरो इलाइक़ो असांजो गिलगित बल्तिस्तान ताईं अचे थो ऐं उते इहे इलाइक़ा हिन वक़्तु बसि ख़तरो इहो जेको आहे हाणे जारी आहे। इन खां बचाव जे लाइ जेके आहिनि उहे उपाय इहे ई फ़िलहालु फौरी तौर ते वठी सघजनि था त अहिड़नि इलाइक़नि मां अवामी आबादियूं हटाए छॾिजनि जंहिं वक़्तु ख़तरो वधी वञे त अवामी आबादियुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करे छॾिजे। ठीकु आहे नज़ीर साहब, सूरत हाल इहा आहे त मौसमियात खाते पारां कुझु अॻकथी कई वई त 27 तारीख़ खां बरसातनि जो नओं स्पेल पाकिस्तान में शुरू थींदो। अवां बि छो जो हमेशह असांखे हिन हवाले सां अहम पेशगोइयूं कंदा आहियो त अवां जे मुताबिक़ छा सूरत हाल आहे, करंट मौसम जी सिचुएशन छा आहे? जी हा, इहो सिलसिलो जेको आहे मॉनसून जो हिकिड़ो नओं सिलसिलो जेको अची रहियो आहे उहो सिलसिलो वेंदो अपर पंजाब ऐं KPK जे अपर साइड ऐं गिलगित बल्तिस्तान ऐं इन खां अलावा कश्मीर जा इलाइक़ा या जम्मू कश्मीर इहे पूरा इलाइक़ा जेके आहिनि से कवर कंदो। पर हिन दफ़े अञा एतिरो ख़तरो कोन थो नज़र अचे त को अहिड़ी का सूरत हाल पैदा थिए जंहिंजे करे तमामु वॾो पाणीअ जे करे बरसाति जेका वसंदी आहे उन जो जेको पाणी जेको कलेक्टिव पाणी हूंदो आहे उन जो जेको मिक़दार हूंदो उहो एतिरो घणो हिननि असांजनि इलाइक़नि में हिन दफ़े त न हूंदो पर हिन जो जेको मिक़दार हूंदो उहो जम्मू कश्मीर तरफ़ वधीक हूंदो
या हिमालय जा जेके ॿिया इलाइक़ा आहिनि तिब्बत वारा उन्हनि इलाइक़नि में वधीक हूंदो त पैटर्न अहिड़ो आहे वेदर जो प्रेशर जेको बरसाति जो जेको मिक़दार आहे उहो उन्हनि इलाइक़नि तरफ़ वधीक आहे, असांजे इलाइक़नि तरफ़ कुझु घटि आहे। सही। अच्छा ठीकु आहे नज़ीर साहब, मौसमियाती तब्दीली खे बहितर करण जे लाइ असीं ॾिसूं पिया गर्मियुनि में गर्मी टॉप ते पहुची वेंदी आहे, बिल्कुलु। सर्दियुनि में सर्दी अलाए किथे थी वञी करे पहुची, ख़ासि करे वॾनि वॾनि शहरनि में बि। अभी छा था सम्झो इन जा छा उपाय थी था सघनि त हिकु दफ़ो दुबारा जेको आहे इहो ग्लोबल वार्मिंग जो मसइलो इहो ख़तमु थी सघे? असांखे कहिड़ी शइ बतौर जेकॾहिं असां आम फ़र्द जी ॻाल्हि कयूं, हर माण्हूअ खे पंहिंजे तौर ते ज़ाती सतह ते कहिड़ी एफर्ट्स शामिल करणु घुरिजनि हुकूमत जे इक़दामात खां अलावा? साईं हाणे जेकॾहिं वधि में वधि वॾे में वॾो शेयर जेको आहे ग्लोबल वार्मिंग जो उनखे ॾिसजे त उनजो ज़िम्मेवार असांजा मुल्क न आहिनि, उन जा ज़िम्मेवार उहे मुल्क आहिनि जिथे इंडस्ट्रियलाइज़ेशन तमामु घणी आहे, जीअं यूरोप जा मुल्क आहिनि, अमेरिका जा मुल्क आहिनि। त इंडस्ट्रियलाइज़ेशन जे करे जेको इंडस्ट्रीज़ मां कार्बन डाइऑक्साइड, ख़ासि तौर ते कार्बन डाइऑक्साइड, ॿियनि गैसुनि जो असां नालो घणो नथा वठूं, पर कार्बन डाइऑक्साइड जेका आहे उहा सभिनी इंडस्ट्रीज़ मां तमामु घणे मिक़दार में ख़ारिज थिए थी। त अहिड़ो को बंदोबस्त करणु घुरिजे, इंडस्ट्रीज़ ते कानून लागू करणु घुरिजे त कार्बन डाइऑक्साइड जी जेका इख़राज आहे, ख़ारिज थिए थो चिमनियुनि मां, उनखे कंट्रोल कनि, उनखे कलेक्ट कनि या उते प्रोसेसर लॻाइनि त जीअं उन्हनि जी पैदाश या उन्हनि जो ॿाहिरि निकाल उहो घटि में घटि थिए। कार्बन डाइऑक्साइड जे करे ऐं ॿियूं गैसूं जेकॾहिं कुझु आहिनि त अमोनिया गैस आहे ऐं इन खां अलावा चंद ॿियूं गैसूं बि आहिनि जेके नुक़सानु पहुचाइनि थियूं ऐं असांजे ग्लोबल वार्मिंग जो असुलु सबबु जेको आहे उहो पैदा कनि थियूं। त इन्हनि गैसुनि जी ख़ारिज थियण में ऐं उनजे मिक़दार में घटिताई आणबी त उन में आम आवाम बि किरदारु अदा करे सघे थो। त जेकी असां फोसल फ्यूल साड़ियूं था, जीअं कारूं आहिनि उन्हनि में या ट्रांसपोर्ट आहे, डीज़ल इस्तेमालु थिए थो, पेट्रोल इस्तेमालु थिए थो, या को बि फ्यूल असां वटि चाहे गैस जी सूरत में इस्तेमालु थिए, जॾहिं उहो ॿरे थो त उन मां कार्बन डाइऑक्साइड ऐं ॿियूं ज़हरीलियूं गैसूं अहिड़ियूं निकिरनि थियूं जेके ग्लोबल वार्मिंग जो सबबु बणजनि थियूं। त असांखे इन्हनि शयुनि खे घटाइणो आहे ऐं इन खां अलावा जेका अहम शइ आहे उहा आहे त असांजे पूरी दुनिया जी इहा जेका ट्रेंड ठही चुको आहे त वण कटियो। वण कटिजण जे करे जेको आहे उहो तमामु वॾो ख़राबु असरु पइजी रहियो आहे माहौल ते ऐं ग्लोबल वार्मिंग पिणु वधी रही आहे, छाकाणि त वण ई आहिनि जेके कुदरती तरह सां ऑटोमेटिक जेके आहिनि से प्लांट आहिनि, फैक्ट्रियूं आहिनि इन्हनि शइ जूं, त उहे कार्बन डाइऑक्साइड खे कैच करे उनखे पननि में ऐं काठ में तब्दील कनि थियूं, उन्हनि खे ट्रैप कनि थियूं, माहौल मां कार्बन डाइऑक्साइड खे घटाइनि थियूं ऐं ऑक्सीजन खे वधाइनि थियूं, ऑक्सीजन पैदा कनि था वण। त उन्हनि जो ख़ात्मो असांजी ग्लोबल वार्मिंग ते तमामु घणो ख़राबु असरु थी रहियो आहे। मतिलबु वणकारीअ जी जेको अमल आहे उनखे असां जेतिरो घणो थी सघे उन प्रैक्टिस खे पंहिंजे ज़िंदगीअ में आणियूं ऐं इन प्रैक्टिस सां असांजो ईंदड़ वक़्तु ॾाढो बहितर थी सघे थो। इन मतिलबु जेकॾहिं असां सभु इंसानी आबादी, सभु इंसान दुनिया जा जेकॾहिं इन अहमियत खे सम्झनि न त चरियनि वांगुरु वण लॻाइनि, छाकाणि त इंसानी ज़िंदगी बचाइणी आहे, पाण खे बचाइणो आहे, इन जी अवलियत वधीक आहे। बिल्कुलु ठीकु आहे। त नज़ीर साहब बि छा था सम्झो हुकूमती सतह ते छा कमु करण जी ज़रूरत आहे जंहिंजे मथां हुकूमत अञा ताईं जेको आहे उहो तवजो न ॾेई रही आहे? जी बिल्कुलु बहितरीनु सुवाल कयो आहे। हाणे ॻाल्हि त जॾहिं डिज़ास्टर को थींदो आहे त उनजे रिलीफ ते ख़र्चु थींदो आहे, अरबे रुपया ख़र्चु थी वेंदा आहिनि। हा, जेकॾहिं उहे अरबे रुपया अॻु में ई मुख़्तस करे छॾजनि माहौलियात खे बहितर करण जे कम ते, उन जे लाइ मखसूस करे छॾजनि, वणनि लॻाइण जा सिस्टम लॻाए छॾजनि, उन्हनि जी प्लानिंग करे छॾिजे। इहो करण सां इहो थींदो त माहौल बहितर थींदो ऐं उन मौसमनि ते बहितर असरु पवंदो ऐं स्टेबलाइज़ थींदियूं मौसमूं।
सही। त इहो बहितरीन अमल आहे, इन ते गवर्नमेंट खे अमल करणु घुरिजे, हर मुल्क जी गवर्नमेंट खे अमल करणु घुरिजे। बिल्कुलु ठीकु आहे, बहितरीन तजवीज़ आहे अव्हां जी, ऐं बिल्कुलु तव्हां सही ॿुधायो त वणकारीअ जो जेतिरो इन शइ खे असां निगलेक्ट सम्झूं था, इन शइ खे जेको आहे सो घटि सम्झो वियो आहे, इन जो ओतिरो वधीक फ़ाइदो आहे। अगरि सही ॼाण रखणु घुरिजे इन शइ जी, ऐं अगरि ख़बर पइजी वञे त वाक़ई में असां वण पोखण जो जेको प्रैक्टिस आहे उनखे अञा वधीक तेज़ीअ सां इन शइ खे अमल कंदासीं। ऐं फ़िलहालु ॻाल्हि उहा ई आहे त एमरजेंसी सिचुएशन थी वई आहे, न सिर्फ़ु पाकिस्तान पर ग्लोबली हाणे उहा सिचुएशन अची वई आहे त सभई मुल्क समूरा जेके आहिनि उहे इन ग्लोबल वार्मिंग ऐं जेको क्लाइमेट चेंज आहे इन जो शिकार आहे। थैंक यू सो मच भंबरो साहब, अवां जी बिल्कुलु जी जी हाँ, उहा इहा आहे त हिन साल त सिंध में गर्मी जेका आहे सा हीट स्ट्रोक आयो हुयो जी, ऐं उन में बि टेम्परेचर असांजे सिंध जे उत्तर वारनि इलाइक़नि विचोले वारनि इलाइक़नि में काफ़ी मथे वियो हो, जेको 52-53 डिग्री सेंटीग्रेड हो, पर ईंदड़ सालनि में इहो 55-56 थियण वारो आहे। इन जे करे लाज़मी आहे त हुकूमती सतह ते वॾा उपाउ मतिलबु हाणे अलार्मिंग सिचुएशन आई, हाणे असां वटि ॿियो को चांस कोन्हे, असांखे इहो कमु करणो ई पवंदो ऐं वणकारीअ खे आम करणो पवंदो। महिरबानी, थैंक यू सो मच भंबरो साहब, अवां असांखे टाइम ॾिनो ऐं पंहिंजा जेके तासुरात आहिनि, इंफॉर्मेशन जेका आहे अवां असांखे ॾिनी, ऐं वॾी महिरबानी अव्हांजी। बिल्कुलु नाज़रीन, ही हुयो सिलसिलो मौसमियाती तब्दीली जे हवाले सां जेको क्लाइमेट चेंज असां ॾिसी रहिया आहियूं, इन हवाले सां तव्हांखे मूंखे सभिनी खे कमु करणो पवंदो। हमेशह असां पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हि कंदा आहियूं त वण लॻायो पंहिंजे घर में, मोहल्ले में, समाज में, मुआशरे में, ताकि इन छा जेतिरो बचाव थी सघे ऐं ईंदड़ जेके आफ़तूं आहिनि कुदरती उहे असां ते कुझु घटि पवनि, उन जो असां मुंहुं ॾेई सघूं ऐं असां पंहिंजे मुल्क खे, पंहिंजे प्यारनि खे बचाए सघूं। बहरहाल इन ख़ूबसूरत ॻाल्हि ते नंढड़ी हिकिड़ी ब्रेक आहे, ब्रेक खे शामिल कंदासीं प्रोग्राम में, उन खां पोइ वरी हाज़िर थींदासीं। वेलकम बैक नाज़रीन, ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं बहितरीन प्रोग्राम मॉर्निंग विद आवाज़ में। भली कार अवां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर, ऐं जीअं त ज़ाहिर आहे अव्हांखे ख़बर आहे त हींअर हाणे असांजे प्रोग्राम जा उहे आख़िरी लम्हात बचा आहिनि जिन में असां हिकिड़ा अहिड़ा सेगमेंट्स शामिल कंदा आहियूं जिन मां हिकिड़ी अलॻि एनर्जी मिली वेंदी आहे। ज़ाहिरा फ़नून लतीफ़ा जा उहे पासा, चाहे म्यूज़िक थी वई, एक्टिंग थी वई, को आर्ट थी वियो, कंहिं न कंहिं अहिड़े टॉपिक ते ॻाल्हाईंदा आहियूं, कंहिं न कंहिं अहिड़े महिमान सां असां कचहरी कंदा आहियूं जो असांजो ॾींहुं अॻिते ॾाढो ज़बरदस्त गुज़रंदो आहे, ऐं प्रोग्राम जो इख़्तिताम बि ॾाढो सुठो एनर्जेटिक ऐं पॉज़िटिव रहंदो आहे। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन, इन करे असां पंहिंजे सेगमेंट में अॼु जंहिं शख़्सियत सां अव्हांखे मुलाक़ात कराईंदासीं, सिंध में खोड़ सारा माण्हू उन्हनि जा चाहण वारा आहिनि, उन्हनि जा फैन्स आहिनि, बशमूल असां पाण साईं जन जा फैन्स आहियूं। यकीनन ई वॾे अरसे खां असां उन्हनि खे ॾिसूं था पिया टीवी स्क्रीन ते, लेकिन इहा ॻाल्हि आहे जंहिं डे फर्स्ट खां वठी हींअर ताईं असांखे उन्हनि में का तब्दीली नज़र न आई आहे। भले उहे उन्हनि जा VIP शहर हुजनि, जे अंदाज़ में बैठ करे ड्रामा कंदा आहिनि, अदाकारी कंदा आहिनि, ऐं बेसिकली लेजेंडरी अदाकार सां बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं जिते असां ॻाल्हि कंदा आहियूं त सिंधी ड्रामो किथे पहुतो आहे ऐं उनजो कमु केतिरो घटिजी वियो आहे, पर उते बि जेतिरो थोरो घणो कमु थिए थो उन में इन्हनि जो पंहिंजो कॉन्ट्रीब्यूशन बेमिसाल रहियो आहे। तमामु समूरी सिंध में उनजा ॾिसंदड़, उनजे ड्रामे जी एक्टिंग खे चाहींदड़ माण्हू हूंदा आहिनि जेके उन्हनि जा परस्तार आहिनि। सो वेलकम कयूं था, असांखे जॉइन कयो आहे टीवी एक्टर आहिनि, बहितरीन आर्टिस्ट आहिनि ज़ुल्फ़िकार बुर्डी। अस्सलाम वालेकुम बुर्डी साहब। हेलो, अस्सलाम वालेकुम। मुझे ख्याल में नेटवर्क जो थोड़ो इशू आहे, इन करे असांखे भली कार चऊं था प्रोग्राम में। साईं जन सुबुह जो सलाम क़बूल पवे। वालेकुम सलाम साईं, तव्हां मने मुबशिर जी आवाज़ ते सिग्नल सब खुली था वञनि, मने हो छा मामलो आहे, मूंखे सम्झ में न आई ॻाल्हि। हाँ, सभिनी खां पहिरियां त थोराइता आहियूं बुर्दी साहब, अवां असांखे टाइम ॾिनो आवाज़ टीवी जे मॉर्निंग विद आवाज़ में। सॼो सिंध अव्हांखे ॾिसणु चाहे पियो, असांखे खोड़ सारियूं फरमाइशूं अचनि पियूं तव्हांजे नाले सां त असां ज़ुल्फ़िकार साहब खे तव्हां सां गॾु प्रोग्राम ॾिसणु चाहियूं था।
जंहिंजी वजह सां अॼु तव्हांखे असां ज़हमत ॾिनी आहे। ॿुधायो सर, छा प्रोजेक्ट लेटेस्ट तव्हांजा हलनि था पिया, वधीक तव्हांजा जेके परिस्तार आहिनि, कहिड़ा ड्रामा हाणे वधीक ॾिसी सघंदा? साईं वॾी महिरबानी तव्हांजी, पूरे सिंध जे उन्हनि महिरबाननि जी जेके मोहबत ॾियनि था, प्यार ॾियनि था, ऐं यकीनन असां जेके कैरेक्टर कयूं था उहो पब्लिक जी लाइ कयूं था। जीअं पब्लिक खे वणे थो, पब्लिक खे पसंदि अचे थो, वरी लाइक मिलनि था, सो असांजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे, मुंहिंजे लाइ त प्राउड आहे। ऐं ड्रामा त हाणे हलनि था पिया मुख़्तलिफ़ चैनल, प्राइवेट जेके चैनल्स आहिनि, ॿ ड्रामा त मुंहिंजा ऑन एयर आहिनि, ऐं हिकु कमु रिकॉर्डिंग मरहले में आहिनि, वक़्तु मां दादू में आहियां आउटडोर रिकॉर्डिंग ते। अच्छा, आउटडोर गर्मी में दादू जी गर्मी तव्हां महसूस कंदा हूंदो त पघर में शल लॻा पिया आहिनि। अच्छा अच्छा अच्छा, सही सही। हिन वक़्तु माना तव्हां शूटिंग जे दौरान आयो ऐं उते तव्हां असांखे टाइम कढी ॾिनो आहे, इन बि हाणे तव्हांखे डबल असां तव्हांखे वेलकम कयूं था ऐं महिरबानी बि चयूं था, छो त शूट जे दौरान टाइम कढणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। उन वक़्तु तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे सुबुह सुबुह सां। सो अच्छा, इहो ॿुधायो त तव्हांजो जेको एक्टिंग जो करियर आहे उहो कहिड़ी उमिरि खां या कॾहिं खां तव्हां स्टार्ट कयो, ऐं जेको आहे सो अहिड़ी कहिड़ी शइ हुई जो तव्हांखे शौक़ु थियो त मां बि ड्रामनि में एक्टिंग कयां? असल में मुंहिंजो तालुक जेको हुयो अदबी घराणे सां आहे, सिंधी अदबी संगत ईरसान शाह जेको मुंहिंजो शहर आहे, उहो मूंखे ॼाई। पोइ जॾहिं मां खैरपुर में लतीफ़ यूनिवर्सिटी में मास्टर बि कई, त उन वक़्तु रेडियो पाकिस्तान खैरपुर ते एज़ अ कॉम्पियर जेको आहे मूं जॉइन कयो 1994 में। अच्छा, 1994 खां पोइ 2002 में जी प्राइवेट चैनल आया त पोइ वरी टीवी जी तरफ़ अची वियासीं। टीवी में वरी रेडियो को टाइम कोन ॾेई सघियो। बिल्कुलु ठीकु आहे। ज़ुल्फ़कार साहब, इहो ॿुधाइजो त स्टार्टिंग अव्हां जो रेडियो ते बि रहियो, बाक़ाइदा तव्हांजी जेका ताज़ी तवाना आवाज़ आहे, भारी भरकम रेडियो ते खोड़ सारा माण्हू उन्हनि खे ॿुधंदा हुया, त कीअं डिफरेंस महसूस पिया कयो? हिकिड़ी रेडियो जी लाइफ आहे, ॿी अदाकारी टीवी स्क्रीन जी लाइफ आहे, त कीअं अव्हां महसूस पिया कयो हिन? मुबशर भाउ, ॻाल्हि इहा आहे त हर मीडियम जो हिकिड़ो पंहिंजो व्यू आहे। रेडियो जो पंहिंजो आहे, टेलीविजन जो पंहिंजो आहे, बाक़ी कॾहिं असां डिफरेंसिस ॾिसंदासूं या उनखे कंपेयर कंदासूं, रेडियो हिकिड़ो अलॻि मीडियम आहे, टीवी अलॻि मीडियम आहे। टीवी थ्रू ऑफ एक्सप्रेशन जे हले थो, रेडियो थ्रू ऑफ वॉइस जे हले थो। असां सभु आवाज़ जे थ्रू ई महसूस कराईंदा आहियूं त असीं रहूं था, खिलूं था, असांखे कावड़ा, असांखे रंजा, मतिलबु जेके फीलिंग्स हूंदियूं हुयूं कैरेक्टर जूं, उहे थ्रू ऑफ वॉइस जे ॾींदा हुआसीं। त उहो कुझु ॾुखियो कमु हूंदो हो मुंहिंजे ख़्याल में टीवी जे बनिस्बत। सही आहे, ठीकु आहे। सर, इहो ॿुधाइजो, अव्हां जॾहिं एक्टिंग शुरू करण जो फ़ैसिलो कयो, कीअं अव्हांखे मौक़ो मिलियो? उहे कहिड़ा माण्हू हुया जेके बाक़ाइदा तव्हांखे जेको आहे हिकिड़ो प्लेटफॉर्म फराहम कयो? रेडियो पाकिस्तान ते मूंखे मोहम्मद हाशिम भट्टी साहब वठी आयो, क्लास फेरो हुयो मास्टर में, ऐं उन खां पोइ इरशाद सातो साहब मूंसां रेडियो ते ई कमु कंदो, टीवी ते कमु कंदो हिकु टीवी ते। पोइ हुन इहा सलाह ॾिनी त यार मां सीरियल कयां थो एज़ अ राइटर, त तूं उन्हनि करेक्ट कर। पोइ रमचंदर साहब डायरेक्टर पहिरियों हुयो पारस, उतां जो थ्रू थियासीं त लतीफ़ साहब जो ड्रामो हुयो जैपे जी जंग, आख़िरी में यार काफ़ी ड्रामा थिया, पर जेको जगमशेव ड्रामो हुयो पसंदि न आयो, जंहिंमें मूंखे वॾेरे मिसल खान जो करेक्टर हुयो, ऐं उहो करेक्टर शुक्र अलहमदुलिल्लाह एतिरो सुठो लॻो जो अॼु ताईं मूंखे रुॻो वॾेरे मिलनि था। सही सही, ज़बरदस्त। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त कॾहिं कहिड़ो मिसहैप को थियो आहे को आर्टिस्टनि खां? मां ॿुधो आहे शूट कबी आहे जॾहिं ड्रामनि ते, त वरी हुते कॾहिं कॾहिं झेड़ा बि थी वेंदा आहिनि। अव्हां सां कॾहिं को अहिड़ो थियो आहे को फेलो आर्टिस्ट सां गॾु कॾहिं को मसलो को कुझु अहिड़ो थियो आहे? झेड़ा बेड़ा कोन थींदा आहिनि, मतिलबु कॾहिं कॾहिं रिकॉर्ड को एक्टर अनईज़ी फील कंदो आहे कंहिंजी परफॉर्मेंस जे थ्रू या कंहिंजी ॻाल्हि करे, त पोइ थोरो मिसअंडरस्टैंडिंग थींदी, उहो त सॉर्ट आउट करे वठंदा आहियूं असां ऑन द सेट। बाक़ी जेके आहिनि सो शूट दौरान मुख़्तलिफ़ इंसिडेंट आहिनि, अहिड़ा ख़ुशगवार इंसिडेंट आहिनि जेके माना मां ॿुधाईंदुसि, तव्हां हैरान थींदो त माना तव्हांखे नंढड़ो वाक़ियो ॿुधायां त टेलीफिल्म जी रिकॉर्डिंग हुई शाहपुर मीरस में जी। उन फिल्म जो हीरो हुयुसि त मूंखे पुलिस ॿुधाईंदी आहे त वरी ब्लास्टिंग वग़ैरह आहे, असांखे आउटडोर में हिकिड़ी ज़मीन खपे पई जिते असीं ब्लास्ट करे सघूं।
हा सो कणक हुई मां नई नई कणक फुटी हुई त असां उहो बम बम पोइ छॾियासीं ऐं छॾियासीं जॾहिं ब्लास्टिंग जो टाइम आहे त चाचो हिकिड़ो घरां निकितो लट हथ में ऐं अची शुरू थी वियो असांखे निकिरो अचे मुंहिंजी वॾी मां मुंहिंजी कणक लताड़े छॾी अच्छा अच्छा ॾाढो मिस बेवन अंदाज़ हो चाचे जो सभई माना थोरा शशर थी वियासीं असांने फ़ैसिलो कयोसीं त जेको आहे भला हितां शूट कटे कंहिं ॿिए हंधि था कयूं छो जो उन टाइम वरी बम जेके हूंदा हुआ न उहो महांगा हूंदा हुआ ॾाढा उहे वरी कढण वरी उहो छो जो गिरती आहे त ब्लास्ट न थिया न सो वरी माना राज़ी थी अची हा ठीकु आहे बसि जल्दी कयो त मूंखे डायरेक्टर साहिब जो त भई यार वञूं तव्हां भॼंदा अचो त पोइ हीअं मां बने सां वञा पियो हीअ हेठि मूंसां गॾु हले पियो मूंखे चए त तूं पाण खे केॾो वॾो अदाकार सम्झंदो आहे मुंहिंजी एक्टिंग कीअं लॻी वई अच्छा मतलब बाक़ायदा साईं में प्रैंक करे विया हिकिड़े तरीक़े सां हेॾो ॻाल्हाए वियो माना ईअं इवन माना गार्गन करे वियो न बाक़ाइदे जीअं इंसर्ट लॻंदो आहे शुप शुप वारो मूंखे ईअं इंसर्ट या तुंहिंजी एक्टिंग हुई चाचा हा ठीकु आहे अच्छा कॾहिं तव्हांखे भला पोइ जॾहिं ज़ाहिर तव्हांजा एतिरा माण्हू तव्हांखे ॾिसनि था फैन फॉलोइंग आहे तव्हांजी कॾहिं ईअं थियो आहे कोई अहिड़ो किरदारु कयो आहे वरी जॾहिं तव्हां ॿाहिरि वञो था मार्केट में त माण्हू तव्हांखे हुन कैरेक्टर ते सुञातो वञे थो माण्हू ईअं कॾहिं थियो आहे त को माण्हू तव्हांखे मिलियो आहे हुन कैरेक्टर सां वाबस्ता हुनजो सम्झो आहे त तव्हां शायदि रियल लाइफ में बि उहो ई आहियो न बिल्कुलु मां ॿुधायां थो त मुंहिंजे नज़र में मुंहिंजे ख़्याल में उहो एक्टर जेके कैरेक्टर जे नाव सां नथो सुञातो वञे मुंहिंजे ख़्याल में एक्टिंग में न हो आहे माना उहो ॾाका तय न कया तय न कया ऐं अॼु ताईं मुंहिंजो असली नालो माण्हुनि खे हूंदे बि मार्केट में किथे बि जेके मिलंदा आहिनि उहो ड्रामे जे नाले सां ई मिलंदा आहिनि मिसाल तौरु हाणे अकबर खान पियो हले ऐं नवाब खान हुयो मिठल खान हुयो इवन मिठल खान असां 2006-07 में कयो आहे अॼु ताईं 2006-07 अॼु ताईं माण्हू मूंखे मिठल खान सां सॾींदा आहिनि बिल्कुलु ईअं के किरदार अहिड़ा हूंदा आहिनि न जिन जी जेको आहे सुञाणप आहे माण्हूअ जी ठही वेंदा आहिनि ऐं ज़ुल्फ़कार साहिब असां सां गॾु हुजो नंढड़ी साईअ जो टाइम थी वियो आहे ब्रेक वठूं था ब्रेक खां पोइ वरी असां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रखंदासीं नाज़री नंढड़ी ब्रेक खां पोइ वरी यादि अचूं वेलकम बैक नाज़रीन भली कार चऊं तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर मॉर्निंग विथ आवाज़ में प्रोग्राम पंहिंजो असांजो हलंदड़ आहे ऐं अॼु असां सां गॾु हींअर मौजूदु आहिनि हिकु दफ़ो ॿीहर ज़ुल्फ़कार बुर्दी साहब जेके लेजेंडरी अदाकार आहिनि आवाज़ टीवी जी कोशिशि हूंदी आहे त जेके बि असांजा अदाकार आहिनि जेके बि असांजा फ़नकार सिंध जा गुलूकार आहिनि उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में घुराए करे ट्रिब्यूट पेश कयूं त हुन में सिंधी ॿोलीअ जी तरवीज़ जे लाइ हुन में सिंध जे लाइ बहितरीनु किरदारु अदा करे अदाकारी करे गुलूकारी करे फ़नकारी करे जेको अॻिते पहुचायो आहे त यकीनन इन सिलसिले में अॼु असां ज़ुल्फ़कार बुर्दी साहिब खे ट्रिब्यूट बि पंहिंजी तरफ़ां कोशिशि करे रहिया आहियूं त पेश कयूं ऐं असां परिस्तारनि सां बि असां ज़ुल्फ़कार बुर्दी साहिब जी कन्वर्सेशन इन करे बि ॿुधाए रहिया आहियूं ताकि उहे नवां माण्हू जेको नओं टैलेंट मौजूदु आहे सिंध जे अंदरि उहे हिननि खे फॉलो करे अचणु चाहिनि था पिया त उहे हिन जी ज़िंदगीअ मां बहितरीनु पैगाम सिखी सघनि ऐं उन्हनि खे सिखी करे अॻिते वधी सघनि बिल्कुलु ईअं ई आहे ज़ुल्फ़कार साहिब मां अव्हां खां इहो सवालु करणु चाहींदसि अगरि अव्हां असां सां जॉइन आहियो हींअर बि लाइन में त मां इहो चाहींदसि ॿुधायो त हिकिड़ो ड्रामो जेको आहे या टेलीविज़न ते जेको बि कमु आहे मुंहिंजे ख़्याल में उन्हनि जी कॉल कटिजी वई आहे पर असल में मां मुबशिर इहो ई पियो उन्हनि खां पुछणु चाहियो त ॾिसो कीअं टेलीविज़न ऐं ड्रामा इंडस्ट्री ऐं कीअं असांजो जेको कॉन्टेंट जेको टीवीअ ते असां ॾेखारियूं था हुनजो सोसाइटीअ ते असरु पवे थो असां जंहिं क़िस्म जा ड्रामा ॾेखारियूं था असां पंहिंजे माशरे खे शऊर ॾियूं था उन्हनि खे तरबियत ॾेई सघूं था त ड्रामे जो हिकिड़ो वॾो किरदारु आहे ज़ुल्फ़कार साहिब वरी असांखे जॉइन कयो आहे कनेक्शन जेको आहे बहाल थी वियो आहे उन्हनि सां गॾु बुर्दी साहिब इहो ॿुधायो त ड्रामो ऐं टेलीविज़न
टेलीविज़न ते जेको कॉन्टेंट ॾेखारियो वञे थो उनजो माशरे में कीअं तरबियत कई वञे थी, शऊर कीअं उन्हनि खे ॾेई सघिजे थो, इन जो केतिरो वॾो किरदारु आहे हिकिड़े ड्रामा इंडस्ट्रीअ जो ऐं टेलीविज़न ते जेको ड्रामा ॾेखारिया वञनि था उन्हनि जा, तो इन जो किरदारु ॿुधायो। सोशल सेक्टर में ड्रामो वॾी अहमियत रखे थो ऐं जेको ॾिसंदड़ आहे उनखे ॾाढो गौर ऐं फ़िक्र सां ॾिसे थो। हाणे असां के मुनसर आहे, असां ते ई डिपेंड करे थो त असीं मुआशरे खे कहाणी कहिड़ी था ॾियूं। हाणे सवाल आहे पसंदीदगी जी ऐं जेका शइ वणे थी व्यूअर खे, पोइ वरी कॾहिं कॾहिं मार्केट जी मजबूरी थींदी आहे त उहा शइ ॾियणी पवे थी, पर असल में उन कहाणीअ में ई का ॾिजे जेका मुआशरे जो सुधारो करे सघे, मुआशरे खे कंहिं न कंहिं तरीक़े सां इस्लाह ॾेई सघे। कोशिश ड्रामनि जे थ्रू उहे शयूं जेके आहिनि नोट आउट कराइजनि, उहे शयूं जेके असां वटि मुआशरती उणायूं आहिनि, ख़ामियूं आहिनि या खोटूं आहिनि, उन्हनि खे दूरि करण जा तरीक़ा मसइलनि जा हल बि ॿुधाइजनि। पर हाणे सॼी डिपेंड करे थो असांजे ॾिसंदड़ ते उहो उनजो केतिरो इम्पैक्ट वठे थो, असर केतिरो वठे थो ऐं कहिड़े एंगल में वठे थो, पॉज़िटिव थो वठे नेगेटिव थो वठे। बिल्कुलु ईअं आहे। ज़ुल्फ़िकार साहब, असांखे इहो ॿुधाइजो नाज़रीन खे, जेका सिंधी इंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे हींअर मौजूदा वक़्त में हिकिड़ो ज़मानो इलाही ज़्यादा असांजी इंडस्ट्री पीक थी हुई, लेकिन हींअर अवां कहिड़ा मुश्किलात ॾिसो पिया जेके असांजे अदाकारनि खे आहिनि या डायरेक्टर्स प्रोड्यूसर्स खे आहिनि, सुठे स्क्रिप्ट जो किथे मसइलो आहे, को बजट जो मसइलो आहे, इन्हनि मसइलनि जे हल करण जे लाइ छा थी सघे थो? साईं, असल ॻाल्हि इहा आहे त प्रोडक्शन्स घटिजी वियूं आहिनि, प्रोडक्शन्स उन में न आहिनि रहियूं। ड्रामो त उहो ई शइ त जेको 2000 में बि चयो हो, 2004 में बि चयो हो, 2012 में बि चयो हो, पर हाणे जीअं जीअं मतिलबु महांगाई चइजे या जीअं जीअं दुनिया तरक़ी करे थी या मुआशरो तरक़ी करे थो, त असांजो जेको सिंधी ड्रामो आहे उहो मतिलबु डी वैल्यू थींदो थो। इहो इन जे करे जो असांजी बजट जेकी आहे उहा ॾाढी लो बजट आहे ऐं मतिलबु सॼी सारी ॻाल्हि आहे त प्रोडक्शन जेकी आहे उहा टाइट हूंदी त ड्रामो ॾाढो भलो ठहंदो, ड्रामो ठहे थो, भलो ठहे थो, ईअं न आहे। पोइ हा कोशिशि कनि था ऐं एक्टर बि कोशिशि कनि था। तव्हां ॾिसो था मुंहिंजी हिन हालत मां त गर्मी में बि असांखे रिकॉर्डिंग करणी आहे, असां पंहिंजो एनर्जी त ॾियूं था। हाणे ॻाल्हि ईअं तो पंजाबी में पाक आहे त जितना गुड़ डालोगे उतना मीठा होगा। हाँ, बिल्कुलु सही आहे। बुर्दी साहब, अमी छा था सम्झो वॾे अरसे ताईं इहो हिकिड़ो मौज़ू ज़ेर बहस रहियो त सिंधी ड्रामनि में ज़्यादातर धाड़ियल कल्चर ॾेखारियो वेंदो आहे, जंहिंजी वजह सां हाणे माण्हू जेको आहे उहो ऑडियंस ड्रामा सवेर ॻाल्हि इहा कई त मार्केट जी मजबूरी पंहिंजे हथ आहे। हा, हाणे तव्हां धाड़ियल ऐं हिकु धाड़ियल वॾेरो त असांजे मुआशरे जो हिसो आहिनि, इन्हनि खे तव्हां कंडेम नथा करे सघो कॾहिं बि। हा, बाक़ी इहो आहे त ज़्यादातर ड्रामा इन्हनि सब्जेक्ट्स थियनि तॾहिं उहा भरमार या घणाई लॻे थी ऐं माण्हू पहुचनि था या मुड़सनि था या रुगो था धाड़ियल वॾेरा। असल ॻाल्हि आहे मां वरी प्रोडक्शन ते, अगरि प्रोडक्शन सुठी आहे, प्रोडक्शन टाइट आहे त तव्हां मुआशरे में ॿिया करे विया आहिनि। रुगो धाड़ियल असांजो बंदूक वारो धाड़ियल कोन्हे को, उहो बि धाड़ियल आहे जेको ॿियनि जा नज़र थो करे कंहिं न कंहिं हवाले सां, को बिल जी सूरत में, को बजट जी सूरत में, को रोड खाइण जी सूरत में, मतिलबु उनखे बि भाव खे करण ज़रूरत आहे, पर लाज़मी उनजे लाइ बजट खपे न। लाज़मी आहे हिकिड़ी शइ तव्हांखे प्रोडक्शन में खपे थी जेका V8 गाॾी हुजे ऐं करोड़नि जो बंगलो हुजे, जेको माना करप्ट हिकिड़े ऑफिसर जो हुजे या करप्ट हिकिड़े ठेकेदार जो हुजे या कंहिं मतिलबु एनी मतिलबु मां, त उनखे असां ॾेखारण जे लाइ बि असांखे जेको आहे तो उहा शइ ॾियणी पवंदी, तॾहिं नज़र ईंदी त प्रोडक्शन आहे। ठीकु आहे, ठीकु आहे। ज़ुल्फ़िकार साहब, इहो ॿुधायो, जॾहिं ज़ाहिरा अवां जेको आहे एक्टिंग में कमु कयो था पिया, बीइंग एन एक्टर तव्हां कमु कयो था, त जॾहिं स्टार्ट में ज़ाहिरा नवां जेके हाणे नौजवान एक्टर्स अचनि था उन्हनि जो कमु ॾिसी अव्हांखे कीअं महसूसु थिए थो? छा उन्हनि में उहा डेडिकेशन, उहो पैशन ऐं उहा जेका चाहत आहे पंहिंजे प्रोफेशन खां वठी उहा ओड़ी आहे या वरी बहितर था ॾिसो नौजवान नस्ल खे? मतिलबु शौक़ु सभु कंहिंखे आहे, शौक़ु सभु कंहिंखे हूंदो आहे। टीवी जेकी आहे उहा ग्लैमर जी दुनिया आहे ऐं ऑनियर जेका थी उहा माण्हू ॾिसनि था, माण्हू इंप्रेशन वठनि था, मुतासिर थियनि था, चवनि था त असीं बि अहिड़ा हुजूं, असीं हीअं हुजूं, हीअं हुजूं। बिल्कुलु आहे, पर हाणे असल ॻाल्हि इहा आहे
असां वटि जेको शौक़ीन लॾो आहे हा। न, शौक़ीन लॾे असां प्रोडक्शन खे ॾाढी मार ॾींदी आहे। मिसाल तौर बिल्कुलु हिकिड़ो कैरेक्टर आहे जेको मिसाल असद कुरैशी जी लाइक़ आहे, डिमांड करे थो त असद कुरैशी जी डिमांड करे थो त फलाणो हुजे, पोइ हुनजी बजट जी हाणे एतिरा पैसा आया कोन्हनि के घटि हीअं वेठो, असद कुरैशी जेको पासो वराईंदो त 3 ॼणा पोयां बीठा हूंदा, मूंखे करेक्टर ॾियो, पैसा न ॾियो, करेक्टर मूंखे ॾियो, के त वरी ईअं दफ़ा पैसा करेक्टर ॾियो, हाणे मूंखे ॿुधायो त पोइ प्रोडक्शन कीअं ठहंदी। ठीक आहे वॾी महिरबानी ज़ुल्फ़कार साहब, तव्हां असांखे जॉइन कयो। थैंक यू सो मच फॉर योर टाइम। असां पाण शूटिंग ते आयो ऐं उतां तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे। असां वटि त सवाल खोड़ सारा आहिनि, लेकिन असांखे तव्हांजे टाइम जो बि इदराक आहे, त इंशाल्लाह ॿिए के ॾींहुं तव्हांखे ख़ासि असां पंहिंजे स्टूडियो में घुराए करे तव्हां सां ड्रिगी कचहरी कबी। थैंक यू सो मच, थैंक यू, वॾी महिरबानी जी। नाज़रीन, प्रोग्राम जो जेको आहे हींअर ज़ाहिर आहे वक़्तु पूरो थियो आहे, इख़्तिताम ताईं पुॼाणी ताईं प्रोग्राम पहुतो आहे। वेंदे वेंदे असां ज़ुल्फ़कार बुर्डी साहब सां कचहरी कईसीं, उहे पाण शूट ते हुया, उन्हनि असांखे टाइम ॾिनो ऐं पंहिंजे इन फील्ड सां वाबस्ता जेके सवाल हुया उन्हनि जा उन्हनि बहितरीन नमूने पंहिंजे एक्सपीरियंस मूजिबि जवाब बि ॾिना। सो बहितरीन प्रोग्राम हुयो। हिन प्रोग्राम में ज़ाहिर आहे असां वां ताईं हर इंफॉर्मेशन पहुचाई आहे ऐं सभ खां अहम ॻाल्हि इहा आहे त जेको आहे सो बीइंग अ रिस्पॉन्सिबल सिटीज़न, इंसान ते कहिड़ा फ़र्ज़ आहिनि, असां पाण पंहिंजनि शहरनि खे, पंहिंजनि मुल्क खे, पंहिंजी स्टेट खे छा ॾेई सघूं था ऐं पंहिंजी ज़ात जे लाइ, पंहिंजनि प्यारनि जे लाइ कहिड़ा कहिड़ा कम करे सघूं था। उन हवाले सां जो प्रोग्राम में काफ़ी अहम ॻाल्हियूं जेके असां सां शेयर कयूंसीं ऐं हीउ प्रोग्राम अॼो को ॾींहुं प्रोग्राम ख़तमु थियण वारो आहे। बिल्कुलु सुभाणे वरी ईअं ई अहिड़े ख़ूबसूरत प्रोग्राम सां गॾु तव्हांखे वेलकम कंदासीं। तेसि ताईं मूंखे बाक़ कई मुबशिर खे ॾींदा इजाज़त। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। सुभाणे वरी मिलंदासीं। अल्लाह।